ओम शांति। अॼु बाबा जेके चवनि था सिद्धि स्वरूप थियण जी विधि आहे एकाग्रता। 28/12/79 जा मां वाक्य आहिनि। बाप दादा सभी तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे ॾिसनि पिया। तीव्र पुरुषार्थनि जी सहज विधि जंहिंसां सहज सिद्धि प्राप्त थींदी आहे, अर्थात सदा सिद्धि स्वरूप थी वञो। असांजो हर संकल्प बोल कर्म सिद्ध थी वञे, है न। बाबा खां सिद्धि स्वरूप जो वरदान वठण लाइ, सिद्धि स्वरूप थियण लाइ असांखे कहिड़ी ज़िम्मेवार आत्मा थियणो पवंदो। मतिलबु असांजो हर संकल्प सिद्ध थी वञे, मतिलबु कि असांखे केतिरो ध्यानु रखिणो पवंदो। अगरि जंहिं वटि इहो वरदान हूंदो त हुनजो कोई बि वेस्ट संकल्प, विकल्प, व्यर्थ विकारी संकल्प, आसुरी संकल्प न अचणो खपे। हुनखे करिणो खपे। ईंदो सही, लेकिन उहो ख़ुदि न करे। कोई बि बोल हुनजो व्यर्थ विकारी बुरो न हुजणो खपे। कोई बि कर्म हुनजो अहिड़ो न थिए जो सिद्ध थी वञे, मतिलबु ख़राबु कर्म। त मतिलबु असांखे केॾो अटेंशन ॾियणो पवंदो न सिद्धि स्वरूप थियण लाइ। हर संकल्प बोल कर्म सिद्ध थी वञे, जंहिंसां विश्व जे अॻियां प्रसिद्ध थींदा। उहा सहज विधि कहिड़ी आहे? बाबा चवनि था कि तीव्र पुरुषार्थी जी सहज विधि आहे कि जंहिंसां सहज सिद्धि प्राप्त थी वञे, अर्थात सदा सिद्ध स्वरूप थी वञो। संकल्प बोल कर्म सिद्ध थी वञनि, जंहिंसां विश्व जे अॻियां प्रसिद्ध थी वञो। हुनजी सहज विधि कहिड़ी आहे? हिकु शब्द जी विधि आहे। जंहिं हिकु शब्द खे अपनाइण सां सिद्धि स्वरूप थी वेंदो, जंहिंसां असांजो हर संकल्प बोल कर्म टिन्हिनि जो संबंध टई सिद्ध थी वञनि। उन्हनि जे लाइ हिकु शब्द कहिड़ो आहे? एकाग्रता। ॾिसो, या त असां वरदान वठूं बाबा खां, है न। बाबा चईंदा आहिनि रोज़ु अमृत वेलो मां तव्हांखे सहज वरदान ॾेई सघंदो आहे। या त सुबुह जो उथी करे वरदान वठो कि मां आत्मा सिद्धि स्वरूप आहियां, या असांखे पंहिंजो हर संकल्प बोल कर्म एकाग्रता जी शक्ति खे यूज़ करो। ॾिसो, वरदान ऐं पुरुषार्थ में छा डिफरेंस हूंदो आहे? पहिरियों जॾहिं साकार बाबा जे समय पुरुषार्थ हलंदो हुयो, छो जो उन समय हुयो न सभिनि खे। दादियुनि एॾी तपस्या कई, एॾो उन्हनि खे समय हुयो। हुन समय त सेवा बि न हुई, त हुन समय उहे छा कंदा हुया? पुरुषार्थ कंदा हुया एकाग्रता जी शक्ति सां। बाबा असांखे चवनि था पहिरियों माण्हू छा कंदा हुया? पहिरियों दादियुनि छा कयो? हुननि पुरुषार्थ कयो। बाबा ब्रह्मा बाबा मम्मा दादियुनि छा कयो? हुननि पुरुषार्थ कयो, एकाग्रता जी शक्ति खे कार्य में लॻाए करे सिद्धि प्राप्त कई, है न। एकाग्रता जी शक्ति के कार्य में लगाए करे सिद्धि प्राप्त कई। ऐं हाणे असां छा कंदा आहियूं? जीअं पहिरियों वारा माण्हू न विधि पूर्वक अगरि कंहिंखे इडली ठाहिणी हुजे पहिरियों त इडली कीअं ठाहींदा हुया? हाणे त इनो विझो झटि इडली ठही वेंदी। पहिरियों हुनखे फर्मेंटेट कंदा हुया। हिकु ॾींहुं पहिरियों राति जो सभु पीसे भुॼाए करे रखो, वरी पीसो, वरी हुनखे फुलण लाइ रखो, पोइ इडली ठहींदी हुई। अॼुकल्ह त इंस्टेंट सभु ठही वेंदो आहे। पहिरियों दही बड़ा इडली ठाहिण में माण्हुनि खे केॾी महिनत लॻंदी हुई न। अॼुकल्ह त इंस्टेंट। त पहिरियों वारा माण्हू छा कंदा हुया? महिनत, हर हिकु शक्ति खे यूज़ करे उन्हनि
सिद्धि स्वरूप सिद्धि प्राप्त करण लाइ एकाग्रता जी शक्ति के पंहिंजे मन बुद्धि के एकाग्रचित करे करे सब संकल्पन के स्टॉप करे बस मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां ऐं पोइ संकल्प कंदा हुया। अॼुकल्ह वरदान भी प्राप्त, वरदान जो समय तो हले, बस बाबा से संकल्प करो कि बाबा मां सिद्धि स्वरूप आत्मा आहियां ऐं असांखे महिनत न करणी पवंदी, सहज ई वरदान मिली वेंदो। बसि असांखे वरदान के फलीभूत करण लाइ बसि हुनखे स्मृति जो पाणी ॾियणो पवंदो, यादि जी धूप ॾियणी पवंदी। संकल्प में सिद्धि न थियण जो कारण आहे एकाग्रता जी कमी। एकाग्रता कम हुजण जे कारण हलचल थी वेंदी आहे न, एकाग्रता कम थियण जे कारण हलचल थी वेंदी आहे। जिते एकाग्रता हूंदी आहे न उते स्वतः ही हिकु रस स्थिति में स्थित थी वेंदा आहियूं। जिते एकाग्रता हूंदी आहे उते स्वतः ही हिकु रस स्थिति में स्थित थी वेंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि जिते एकाग्रता हूंदी हुते संकल्प बोल कर्म जो व्यर्थपन भी समाप्त थी वेंदो ऐं समर्थपन अची वेंदो। जिते एकाग्रता हूंदी हुते संकल्प बोल कर्म जो व्यर्थपन भी समाप्त, समर्थपन अची वेंदो। समर्थ थियण जे कारण सब में सिद्धि थी वेंदी। एकाग्रता अर्थात हिकु ही श्रेष्ठ संकल्प में सदा स्थित थियण। एकाग्रता अर्थात हिकु ही श्रेष्ठ संकल्प में सदा स्थित थियण। सदा हिकु ही श्रेष्ठ संकल्प में स्थित थियो, हिनखे एकाग्रता चइबी आहे। जीअं हिकु बीज रूपी संकल्प में सॼो वृक्ष रूपी विस्तार समायल आहे न, हिकु बीज रूपी संकल्प में सॼो वृक्ष रूपी विस्तार समायल आहे। एकाग्रता खे वधायो त सर्व प्रकार जी हलचल समाप्त थी वेंदी। एकाग्रता खे वधायो त सर्व प्रकार जी हलचल समाप्त थी वेंदी। मतलब हिकु ही संकल्प हुजे, कोई भी संकल्प। ॾिसो ज्ञान मार्ग में ब्रह्मा बाबा जा 3 शब्द, दादी जा 3 शब्द, त हुननि मुख्य पंहिंजे जीवन में संपूर्णता हिननि शब्दनि खे यादि करे प्राप्त कई। ईअं ई तव्हां पंहिंजे जीवन में भी ज्ञान त विस्तार आहे। बाबा त रोज़ नए नए, जीअं डॉक्टर हूंदो आहे न, हाणे डॉक्टर वटि भी केॾी सारी दवायूं आहिनि। हिकु सरदर्द जी केॾी सारी दवायूं हूंदियूं आहिनि, है न। ईअं ई हिकु सरदर्द खे माण्हू होम रेमेडीज़ घरेलू उपचार सां भी ख़तमु करे सघंदो आहे, त दवायुनि सां त ॿियो ॾाढा सारा तरीक़ा हूंदा आहिनि। तव्हांखे कहिड़ो सरदर्द खे ख़तमु करण जो तरीक़ो ठीकु थो लॻे, तव्हां उहो अपनाईंदव न। हीअं ई बाबा त रूहानी सर्जन आहे, बाबा वटि त ॾाढी सारी ज्ञान रूपी दवायूं आहिनि, शक्तियूं आहिनि, गुण आहिनि, लेकिन तव्हांखे कहिड़ो हिकु शब्द पकड़ण सां सभु तव्हांजो सभु ज्ञान संपूर्णता अची वेंदी तव्हां में। जीअं ब्रह्मा बाबा निराकारी, निर्विकारी, निरहंकारी शब्द चई, ईअं ई बाबा चवनि था एकाग्रता हिकु बीज रूपी संकल्प। एकाग्रता अर्थात हिकु श्रेष्ठ संकल्प में सदा स्थित थियण, वो तव्हांखे सदा ही यादि रहे। जे हिकु बीज रूपी संकल्प में सॼो वृक्ष रूपी विस्तार समायल आहे। एकाग्रता खे वधायो त सर्व प्रकार जी हलचल समाप्त थी वेंदी। एकाग्रता पंहिंजी तरफ़ आकर्षित भी कंदी आहे, है न। एकाग्रता असांखे पंहिंजी तरफ़ आकर्षित भी कंदी।
जीअं कोई बि वस्तु स्वयं हलचल वारी हूंदी त ॿियनि खे बि हलचल में लाहींदी न, है न। त ईअं ई अगरि असां एकाग्रचित रहंदासीं न त असां ॿियनि खे बि आकर्षित कंदासीं, है न। जेका माण्हू हमेशह पंहिंजे हिकु ई मूल सिद्धांतनि ते हलंदा आहिनि, भले जीवन में सभु कुझु कंदे हुए पंहिंजे हिकु जेको बि उन्हनि खे हिकु मूल सिद्धांत हूंदो आहे न उनखे पकड़े रखंदा आहिनि, त उहो माण्हू सभिनि जे नज़र में ईंदा आहिनि न। त बाबा चवनि था जीअं कोई वस्तु स्वयं हलचल वारी हूंदी त ॿियनि खे बि हलचल में लाहींदी। जीअं हितां जी लाइट हलचल में ईंदी आहे, विच विच में बिजली बंदि थी वेंदी, कॾहिं बुझंदी कॾहिं जल्दी, त सभिनि जे संकल्प में हलचल अची वेंदी आहे न। इहे छा थो थिए, है न। एकाग्र वस्तु ॿियनि खे एकाग्रता जो अनुभव कराईंदी। जो एकाग्र वस्तु हूंदी न वो ॿियनि खे बि एकाग्रता जो अनुभव कराईंदी। एकाग्रता जे आधार ते जो वस्तु जहिड़ी आहे उहा स्पष्ट ॾेखारण में ॾींदी। एकाग्रता जे आधार ते जो वस्तु जहिड़ी आहे उहा स्पष्ट ॾेखारण में ॾींदी। अगरि असां एकाग्रचित थी करे हर मनुष्य आत्मा खे, हर माण्हू खे ॾिसंदासीं, हर सीन खे ॾिसंदासीं, जेके बाबा साक्षी दृष्टा, हिकु साक्षी दृष्टा मतिलबु बाबा सां गॾु असां ॾिसूं। एकाग्रचित अर्थात मन बुद्धि बाबा सां कनेक्टेड, ऐं असां हर हिकु ॻाल्हि खे ॾिसूं त असांखे जो वस्तु जहिड़ी आहे न ओड़ी ई नज़र अची वेंदी। ईअं एकाग्र स्थिति में स्थित थियण वारा स्वयं खे बि सदा जो आहियां जीअं आहियां उहो स्पष्ट अनुभव कंदा, है न। एकाग्र स्थिति में स्थित थियण वारा स्वयं खे बि सदा मां जो आहियां जहिड़ी आहियां उहो स्पष्ट अनुभव कंदा। हिन कारण की कीअं बि हुजो, छा बि हुजो, इहा हलचल समाप्त थी वेंदी, है न। जॾहिं असांखे ख़ुदि खे असां जीअं आहियूं जो आहियूं, भई असांखे न ख़ुदि खे बि असांखे जीअं आहियूं जो आहियूं उहो स्पष्ट ॼाणणो खपे। न त न माण्हू जीवन में न हलचल में अची वेंदा आहिनि कि हीअं करां, वरी हिनखे ॾिसंदा, वरी हुनखे ॾिसंदा, वरी चईंदा उहो हीअं थो करे मां बि हीअं करां, उहो हीअं थो करे मां बि। न, मां कीअं आहियां, मुंहिंजी सिचुएशन छा आहे, मुंहिंजो देह जे मतिलबु जो मुंहिंजो पार्ट आहे हिन सृष्टि ते, मुंहिंजो पार्ट आहे, लेकिन अनुभव असली पार्ट त मुंहिंजो बाबा सां गॾु आहे न। मतिलबु बाबा असांखे छा चवनि था, लेकिन पोइ बि दुनिया में रहंदे साकार में बि तव्हांजो जो पार्ट आहे, सम्झो गृहस्थी जो आहे, सेंटर जो आहे, जो बि आहे, त हुनखे ॾिसी करे अगरि असां हलंदासीं त उन रीति सुठो थींदो न। त बाबा चवनि था एकाग्रचित थी करे एकाग्रता जी आधार ते जो वस्तु जहिड़ी आहे ओड़ी स्पष्ट ॾिसण में अचे, अहिड़ी एकाग्र स्थिति में स्थित थियण वारा स्वयं खे बि सदा जो आहियां जीअं आहियां उहो स्पष्ट अनुभव कंदा। ऐं हिन कारण कीअं बि आयो, छा बि आयो, उहो हलचल समाप्त थी वेंदी। अॼु माण्हू ख़ुदि जे जीवन खे बि एक्सेप्ट नथो करे पाए न, कि मां हीअं आहियां, मूंसां हीअं थियो, मां अहिड़ी ईअं हूअं जो बि आहे। त इंसान ख़ुदि जो ख़ुदि ई एक्सेप्ट नथो करे ख़ुदि खे, है न। ख़ुदि जो ख़ुदि ई एक्सेप्ट नथो करे, छो जो उहो एकाग्रचित थी करे पंहिंजे जीवन खे ॾिसे नथो, है न। उहो हुनखे एक्सेप्ट नथो करे त हलचल में थो अची वञे। त बाबा चवनि था कि एकाग्रचित थी करे पंहिंजे जीवन खे ॾिसो। जीअं कोई स्पष्ट वस्तु ॾेखारण में ॾींदी आहे त कॾहिं क्वेश्चन न उठंदो न कि छा आहे, क्वेश्चन समाप्त थी वेंदो, अनुभव थींदो कि इहे ईअं आहे, है न। जो चीज़ जहिड़ी आहे उहा स्पष्ट नज़र अची वेंदी न।
त ईअं स्वरूप व बाप जो स्वरूप, स्वस्वरूप व बाप जो स्वरूप एकाग्रता जे आधार तां सदा स्पष्ट हूंदो। कीअं आत्मिक रूप में टिकूं, आत्मा जो स्वरूप ईअं आहे उअं आहे, इहा हलचल अर्थात क्वेश्चन समाप्त थी वेंदो है न। असां अगरि एकाग्र चित थी करे इहे ॾिसंदासीं कि हा मां आत्मा आहियां, है न, मां आत्मा हिन शरीर रूपी मकान में वेठी आहियां, हिन शरीर रूपी मंदिर में मां आत्मा वेठी आहियां, मां आत्मा बाबा जी संतान आहियां, मां परमधाम निवासी परमात्मा जी संतान आहियां, मां परमधाम खां हिन सृष्टि ते हिन शरीर में अची करे पाठ थी वॼायां। मुंहिंजो पाठ आहे विश्व जी सर्व आत्माउनि खे लाइटमय ॾियणु, विश्व जी सर्व आत्माउनि खे पावन ठाहिणु, पूरी विश्व प्रकृति खे बि पावन ठाहिणु। इहो कमु मुंहिंजो आहे। लेकिन मां हिन शरीर में, इहो त मुंहिंजो नयो जन्म, नयो पिता, मतिलबु नयो, वैसे त सदा जो पिता आहे, लेकिन हाणे स्मृति आई आहे त मुंहिंजे पिता ईअं आहे, मुंहिंजो घर इहो आहे, मुंहिंजो कमु इहो आहे। लेकिन जो कि मां हिन सृष्टि ते रहंदी हुअमि, पहिरों मुंहिंजो जो पाठ हुयो, मूंखे हाणे उहो बि वॼाइणो आहे, है न। या हुन पाठ सां असां मरी विया आहियूं, अगरि असां बाबा जे घर ई सरेंडर आहियूं, असांजो हाणे उहो ई कमु आहे, ॿियो कोई कमु आहे ई न, है न, ॿियो कोई संबंध आहे ई न। त असांजे लाइ सहज आहे, सुबुह उथो, सुम्हो, खाओ पीओ, शरीर खे खाराइणु पीआरणो बि आहे, जिते रहंदा आहियूं बाबा जे घर में हुनजी साफ़ सफ़ाई बि करणी आहे, उहो बि करणी, सभु बि करिणो आहे, है न। त हिन जे अलावा अगरि जो गृहस्थी में आहिनि त हुननि खे उन्हनि माण्हुनि जी कमु करिणो आहे, त हुननि उहो सभु बि कंदे हुए असां इहे स्मृति में रहूं, पंहिंजो हिन पाठ खे बि स्पष्ट रखूं, हुन पाठ खे बि स्पष्ट रखूं, हुन में बि अलौकिकता लायूं, त असांजी हलचल समाप्त थी वेंदी, है न। कई माण्हू इहे सम्झो कोई लौकिक में आहे, हाणे कंहिंजो पति न आहे, कंहिंजा पति शरीर छॾे छॾियईं, कंहिंजी ज़ाल शरीर छॾे छॾियईं, कंहिंजे फलाणे शरीर छॾे छॾियईं, या कंहिंसां घाटो थी वियो, या कोई ॿार फेल थी वियो न, त छा थींदो, उहो अगरि पंहिंजे जीवन में पंहिंजे हुन सिचुएशन खे स्पष्ट एकाग्रचित थी करे अगरि हिकु इंसान जो अगरि पत्नी शरीर छॾे छॾे, है न, त उहो अञा ताईं त पत्नी जे सहारे, हा भई पत्नी आहे, हीअं रोटी पाणी, हाणे एकाग्रचित थी करे उहो सोचे कि हाणे इहे इंसान न आहे, त हाणे मूंखे पंहिंजो जीवन कीअं जीअणो आहे, ऐं हुन अनुसार हले त हुनजे जीवन में हलचल समाप्त थी वेंदी न। अॼु माण्हू वटि पैसो न आहे, अगरि हुनखे ॾाढी सारी इच्छाऊं थी थियनि, हीअ वठां हीअ वठां हीअ वठां, त उहो एकाग्रचित थी करे सोचे कि भई मूं वटि एतिरो ई पैसो आहे, अगरि मां हीअं कंदमि त मां एतिरो लोन चुकतो करे सघंदमि, न करे सघंदमि, त मां उन ई हैसियत सां हलां, मूंखे ॿियनि जे हिसाब सां थोरी हलणो आहे, है न। त मां उन अनुसार ई हलां त मुंहिंजे जीवन में मुंहिंजो बि भलो त ॿियनि जो बि भलो, है न। त हुनजे जीवन में हलचल समाप्त थी वेंदी। अॼु माण्हू इहे एक्सेप्ट ई नथो करे सघे कि मूं वटि एॾा पैसा हुया, हाणे न आहे, त उहो हलचल में अची वेंदो। त बाबा चवनि था एकाग्रता जी शक्ति खे कार्य में लॻायो, एकाग्रता जी शक्ति खे कार्य में लॻायो त तव्हांजो स्वस्वरूप लौकिकता में बि पंहिंजो जो बि असांजो पाठ आहे उहो स्पष्ट थी वेंदो, ऐं हिते ज्ञान मार्ग में स्वस्वरूप बाबा जो स्वरूप एकाग्रता जे आधार सां स्पष्ट थींदो, मतिलबु निराकार निराकार न, ॿिया बि ज्ञान गुण शक्तियूं बि, पाठ बि, कीअं आत्मा रूप में टिकां, आत्मा जो स्वरूप अहिड़ो आहे वेड़ो आहे, ये हलचल अर्थात क्वेश्चन समाप्त थी वेंदा।
जॾहिं क्वेश्चन ख़तमु थींदा, हलचल समाप्त थींदी, त हर संकल्प बि स्पष्ट थी वेंदो, है न। जॾहिं क्वेश्चन समाप्त, हलचल समाप्त, त हर संकल्प बि स्पष्ट थी वेंदो। ये एकाग्रता खे प्राप्त करण, सिद्धि स्वरूप ठहिण जे लाइ असां एकाग्रता खे कीअं, ये विधि आहे। शॉर्ट में तव्हां बाबा सां वरदान वठी सघंदा आहियो, लेकिन अगरि तव्हांखे हिनखे विधि पूर्वक अपनाइणो आहे त बाबा हुन जे लाइ असांखे ॿुधाइनि था कि जॾहिं असां स्वस्वरूप, बाप जो स्वरूप एकाग्रता जे सां स्पष्ट थी वेंदो, मां केरु आहियां, कीअं आहियां, बाबा केरु आहे, कीअं आहे, मुंहिंजो पाठ छा आहे, त असांजी संकल्प बि स्पष्ट थी वेंदा, है ना। हर संकल्प, बोल, कर्म जो आदि मध्य अंत टई ही काल ईअं स्पष्ट थी वेंदा जीअं वर्तमान काल स्पष्ट आहे। भई मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां, है न। त इहे असांखे स्पष्ट थी वियो, मुंहिंजो पाठ छा आहे, त ऑटोमेटिकली असांजो संकल्प कंदासीं, जो बोल बोलंदासीं, जो कर्म कंदासीं, उहो बि स्पष्ट थी वेंदो न। असांजो हिकु ई संकल्प रहंदो कि जॾहिं मूं वटि पैसा न आहिनि, जॾहिं मुंहिंजी इनकम बि एतिरी आहे, मुंहिंजो शरीर हीअं हलंदो आहे, मुंहिंजी आदतियूं हीअं आहिनि, है न, मुंहिंजे अॻियां पुठियां केरु आहे, छा न आहे, मां एतिरो ई करे सघंदो आहियां, मां एतिरो ई करे सघंदी आहियां, त हुन अनुसार ई मुंहिंजो संकल्प हलंदा न, है न। त हुन अनुसार ई मां ॻाल्हाईंदमि, हुन अनुसार ई कर्म कंदमि, त सिद्ध थी वेंदा, है न। अॼु हिकु स्टूडेंट अगरि सम्झी वठे कि मुंहिंजे दिमाग़ में एतिरी ई पढ़ाई वेही सघंदी आहे, मां एतिरो ई सम्झी सघंदी आहियां, भले हुनजा माउ बाप चवनि इहो कर, हुनजी टीचर चई ईअं करे, लेकिन अॼु हिकु स्टूडेंट अगरि सम्झी वठे कि मूंखां इहो कोर्स न थींदो, मां एतिरो न पढ़ी सघंदो आहियां, मां एतिरो ई पढ़ी सघंदो आहियां, मूंखे एतिरो ई सम्झ में अचे थो, हा मूंखे हीअ चीज़ सम्झ में अचे थी, त उहो जो सोचंदो, जो ॻाल्हाईंदो, जो कर्म कंदो, उहो सिद्ध थी वेंदो न। हाणे स्टूडेंट सोचे थो भई मां त एतिरो ई पढ़ी सघंदो आहियां, एतिरो ई लिखी अची सघंदो आहे, त मुंहिंजा मार्क्स बि एतिरा ई ईंदा, है न। अगरि स्टूडेंट पंहिंजे पाण, मां केरु आहियां, मां कीअं आहियां पढ़ाई लिखाई में, अगरि उहो न ॼाणे, न सम्झे ऐं सोचे कि न मां त पढ़ी सघंदो आहे, मां त करे सघंदो आहियां, हुनजा माउ पीउ चवनि उहो पढ़ंदो वञे, हुनखे सम्झ में बि नथो अचे, हा बसि उहा उन्हनि जे कारण पंहिंजे पाण खे धोखे में थो रखे, त उहो सोचंदो कि मां एतिरो पढ़ी लिखी करे एतिरा मार्क्स लाहे छॾंदमि, पोइ मां ईअं कंदमि, लेकिन हुन ख़ुदि खे त ॼाणे ई न, है न, कि मां एतिरो ई यादि करे सघंदो आहियां, मूंखे एतिरो ई सम्झ में अचे थो, रटी करे बि उहो केतिरो लिखी ईंदो। अॼु एज़ इट इज़ पेपर में क्वेश्चन त न ईंदो, अॼु त क्वेश्चन बि ईअं ईंदा आहिनि कि पंहिंजे दिमाग़ अनुसार उत्तर लिखो, है न, त ऑटोमेटिकली हुनजी राह ईज़ी थी वेंदी न। अॼु अगरि ॿार जे जीवन में हुनखे स्पष्ट हूंदो कि मां पढ़ाई लिखाई में एतिरो ई अॻियां वधी सघंदो आहियां, मूंखे ड्रॉइंग पेंटिंग में मां एतिरो अॻियां वधी सघंदो आहियां, हा मां इहे करे सघंदो आहियां, जॾहिं उहो स्पष्ट ख़ुदि खे ॼाणंदो, तॾहिं ई त उहो उन अनुसार जीवन में हली करे सफलता प्राप्त कंदो न, सिद्धि स्वरूप थी वेंदो न। सिद्धि स्वरूप मतिलबु कोई वॾा वॾा संकल्प, सिद्धि स्वरूप मतिलबु जो असां सोचूं, ॻाल्हायूं, करूं, उहो ई असांखे प्रैक्टिकल में नज़र अचे। अॼु इंसान खे पतो आहे कि मां एतिरे बजे ई उथी सघंदो आहियां, त उहो हुन अनुसार ई संकल्प, बोल, कर्म कंदा, त उहो प्रैक्टिकल में नज़र ईंदो। इहो सिद्धि स्वरूप आहे, बसि ॿियो कुझु थोरी आहे। त बाबा चवनि था सिद्धि स्वरूप ठहिण जी विधि छा आहे? असां स्वस्वरूप, बाप जो स्वरूप एकाग्रता जे आधार सां स्पष्ट थिए, एकाग्रता जे आधार सां स्पष्ट हुजे
कि मां केरु आहियां, कीअं आहियां, त हलचल और क्वेश्चन समाप्त थी वेंदो। त संकल्प बोल कर्म जो आदि मध्य अंत टई ई काल ईअं स्पष्ट थींदा जीअं वर्तमान काल स्पष्ट आहे। संकल्प रूपी बीज शक्तिशाली व फलदायक थी वेंदो। इन सां छा थींदो, जॾहिं असांखे सभु स्पष्ट थी वेंदो त असां उहो ई संकल्प कंदासीं न। हाणे राति जो राति ई थी वेंदी, अंधेरो ई थी वेंदो, त असांखे स्पष्ट आहे कि राति जो असां इहे जेकी चीजूं ॻाल्हियूं सुबुह जो करे सघंदा आहियूं उहो राति जो न करे सघंदा आहियूं। त असां हुन अनुसार ई संकल्प कंदासीं त उहो संकल्प रूपी बीज शक्तिशाली व फलदायक थी वेंदो। बस सहज आहे न, एकाग्रता सां सर्व शक्तियूं सिद्धि स्वरूप में प्राप्त थी वेंदियूं। त बाबा असांखे एकाग्रता जे आधार सां सिद्धि स्वरूप ठहिण जी विधि ॿुधाए जो पाठ पढ़ाइनि था। त हिन विधि खे ॼाणे करे, हिन जे लाइ विधि छा आहे, तव्हां जो आहियो, जहिड़ा आहियो, बाबा जो आहे, जीअं आहे, हुनखे यथार्थ सम्झी करे हलो त संकल्प बोल कर्म स्पष्ट थी वेंदा असांजा। एकाग्रता से सर्व शक्तियों सिद्धि स्वरूप में प्राप्त थी वेंदियूं आहिनि। शुद्धि स्वरूप स्पष्ट थी हूंदो आहे त स्वरूप जी शक्तियूं बि ईअं ई स्पष्ट अनुभव थींदियूं। असांखे स्व जो स्वरूप स्पष्ट हूंदो त असांखे स्वरूप बि त बाबा असांखे चवनि था स्वरूप स्पष्ट हूंदो त स्वरूप जी शक्तियूं बि स्पष्ट ईअं ई स्पष्ट अनुभव थींदियूं। असांखे पंहिंजो आत्मिक स्वरूप स्पष्ट हूंदो त आत्मा जी शक्तियूं बि स्पष्ट अनुभव थींदियूं। सम्झो एकाग्रता जी महिमा। वैसे भी अॼुकल्ह जी दुनिया में हलचल सां तंग थी वेंदा आहिनि। चाहे राजनीति जी हलचल, चाहे वस्तुअनि जे मूल्य जी हलचल, करेंसी जी हलचल, कर्म भोग जी हलचल, धर्म जी हलचल, चाहे नेताउनि जी राजनीति में भी कहिड़ी हलचल, वस्तुअनि जे मूल्य में, मतलब कीअं कॾहिं कुछ महंगो तो थी वञे, कॾहिं सस्तो तो थी वञे, त चीजनि जे महंगे ऐं सस्तो थियण सां भी माण्हुनि जे जीवन में हलचल अची वेंदी आहे न। कोई नेता गद्दी ते वेही रहियो, कंहिंखे लाहे छॾियईं, माण्हुनि खे भी हलचल थींदी आहे, त हुननि जे जीवन में भी हलचल आहे। करेंसी जी हलचल, करेंसी में भी भाव थींदो आहे न भई, विदेश में $1 घणे रुपए जो आहे, उन हिसाब सां। कर्म भोग, शरीर जी हलचल, शरीर में कोई बीमारी, उन जे हिसाब सां हलचल। धर्म जी हलचल, धार्मिक में भी केॾो आहे न, अॼु हाणे वरी त्योहार शुरू थी वेंदा, त उन्हनि में भी कोई चए हीअं कर, हीअं कर, हीअं कर, हर हिक जे जीवन में हलचल ई हलचल आहे। त जेतिरा साइंस जे साधन पहिरियों सुख जा साधन अनुभव थींदा हुया, अॼु बाबा चवनि था जीअं पहिरियों साइंस जा साधन, हाँ सभु म्यूट बटन दबा दो। साइंस जा साधन पहिरियों सुख जा साधन अनुभव थींदा हुया न, भई ॾिसो साइंस जा अॼु माण्हू ॾिसे केॾी सारी साइंस जी चीजूं आहिनि, मोबाइल, टीवी, फ्रिज, गाॾियूं, हर साइंस सां केॾो कुझु माण्हू खे सुख भी मिले थो, लेकिन अॼु उहे ई साधन हलचल अनुभव कराईंदा आहिनि न। केॾा माण्हू, गाॾी त आहे माण्हुनि वटि, लेकिन गाॾी ते भी माण्हू वञे थो त केॾो ढिॼी करे वञे थो न। अॼु गाॾी जो सुख त आहे माण्हुनि खे, लेकिन गाॾी सां कोई भी गाॾी खणी वञे त घर में जेको माण्हू वेठो हुनजी हालत छा हूंदी आहे, है न। पुठियां घर वारा त हलचल में हूंदा आहिनि न, भई कॾहिं उहो सुख सां अचे। त ईअं ई घरनि में भी ॾिसो, भले फ्रिज आहे,
हाणे फ्रिज सां बि केॾो माण्हू ध्यान सां रखंदा आहिनि, उहो बि हिकु संकल्प त थींदो न भई हीअ बि ठीकु रीति सां हले, कुझु थिए न। गीज़र आहिनि, फ़ोनियूं आहिनि, इहे ई अॼुकल्ह लाइट सां गैस बि हलनि था। त साइंस जा साधन जेतिरा वधंदा था वञनि, सुख त मिले थो, लेकिन जीवन में हलचल केॾी थी अचे। हिते बि ब्रह्मण आत्माऊं संकल्प में व संपर्क में हलचल सां ई थकंदियूं आहिनि। मतिलबु असां आत्माऊं बि, चाहे बाबा जा ॿार आहिनि या अज्ञानी बि आहिनि, अॼुकल्ह ॾिसो शरीर सां एॾो कमु न आहे, सभु मशीनियूं थी करनि, लेकिन त बि माण्हू थकनि छो था? पंहिंजी संकल्प में व संपर्क में, जो असां सोचंदा आहियूं न। अॼु ॾिसो आहे त कुझु कमु न आहे, अगरि कंहिंखे सुबुह जो उथी करे काथे धंधे ते वञिणो आहे, घर गृहस्थी में बि उथी करे कुझु कमु करिणो आहे, माण्हू शांति सां करे अगरि सोचे। अॼु वैसे ई माण्हू सभु अकेला अकेला रहंदा आहिनि, हर घर में टे चारि माण्हू आहिनि। पहिरियों त केॾा माण्हू हूंदा हुआ, है न, 10 20 माण्हू हिकु साथ पूरी जॉइंट फैमिली रहंदी हुई। अॼु कुझु आहे त बि माण्हू घर गृहस्थी में रही करे कम बि मायूं थी करे वञनि। पोइ छा थी संकल्प, छा थी सोच, है न, ॿियो ई फालतू सोच। अॼु थोरो बि माण्हू खे उथी करे चओ कल्ह सुबुह जो थोरो जल्दी उथी करे नाश्तो ठाहिजो, त उन्हनि खे राति जो निंड ई न ईंदी। चओ कल्ह माई न ईंदी त राति जो निंड ई न ईंदी, है न। धंधे में बि कल्ह भाई न ईंदो, दुकान असांखे खोलणी आहे, उहो माण्हू खे हलचल में अची वेंदो। त बाबा चवनि था ईअं ई असांजे ब्राह्मण परिवार में बि जो बाबा जा ॿार आहिनि, चाहे उहे सेवा ई करनि था, लेकिन अॼु थोरी सी सेवा, थोरी सी कम में माण्हू केॾो सोचे थो, केॾी सारी ॻाल्हियूं अची वेंदियूं। त संकल्प में व संपर्क में हलचल छा थकाईंदी आहे? इहे ई असांजे संकल्प जी हलचल, वीचारनि जी हलचल, सोच। अॼु माण्हू जे जीवन में जो मन में संकल्प हलनि था न, उहो माण्हू खे थकाए थी, है न। इन करे सहज विधि या एकाग्रता खे अपनायो। भई रोज़ राति जो सुम्हण खां पहिरियों मुंहिंजी छा ड्यूटी आहे, मूंखे छा छा करिणो आहे, मूंखे ईअं एतिरो करिणो आहे। पंहिंजे शरीर अनुसार, पंहिंजे जीवन अनुसार, पंहिंजे जो बि तव्हां वटि आहे उन अनुसार है न एक्सेप्ट करो। पहिरियों स्व खे पहचानो, स्व खे सम्झो, मुंहिंजे जीवन में छा आहे, मूंखे छा करिणो आहे, कंहिं हिसाब सां करिणो आहे। मूंखे सुबुह खां राति ताईं जो बि कमु करिणो आहे उहो मूंखे कंहिं हिसाब सां करिणो आहे। पंहिंजे शरीर खे ॾिसो, पंहिंजे परिवार खे ॾिसो, पंहिंजी धन संपत्ति खे ॾिसो, हुन अनुसार निर्णय कंदा त तव्हां कॾहिं थकंदो ई न, कॾहिं मुंझंदो ई न, है न। अॼु ॿार अगरि उहो पढ़ाई हुनखे सम्झ में ई नथी अचे, जेतिरी सम्झ में अचे थी हुन अनुसार ई अगरि उहो सोचंदो मां एतिरा मार्क्स सां पास थी वेंदमि, त उहो कॾहिं जीवन में हलचल में ईंदो? उहो फर्स्ट रैंक वारे खे ॾिसी करे हलचल में ईंदो न। छोजो हुनखे पतो आहे मां एतिरी पढ़ाई करे सघंदो आहे, मां एतिरो ई लिखी सघंदो आहे, मुंहिंजा एतिरा ई मार्क्स ईंदा, त उहो हुनखे एक्सेप्ट करे हलंदो, त हुनजे जीवन में कॾहिं हलचल ईंदी ई न। चाहे हुनजो माउ चए, पीउ चए, टीचर चए, हा उहो महिनत करे त अॻियां वधी सघंदो आहे, लेकिन हुनखे पतो आहे मूंखां महिनत पुॼंदी ई न, है न। अॼु धंधो करण वारो बि अगरि सम्झी वठे कि मां एतिरो ई समय धंधो करे सघंदो आहियां, मूंखे इन खां ज़्यादा महिनत न पुॼंदी त जेतिरो कमाईंदो हुन में संतुष्ट रहंदो न, है न। त हलचल थींदी ई न, हेॾे होॾे भटकंदो ई न। त उहो कॾहिं थींदो जॾहिं स्व खे असां पहचानो, पंहिंजी मन बुद्धि खे एकाग्रचित थी करे स्व खे पहचानो कि मूंखे पंहिंजो जीवन कीअं जीअणो आहे, मूंखे पंहिंजे जीवन में छा छा करिणो आहे, पोइ तव्हां कॾहिं बि हलचल में न ईंदा। त हलचल खे समाप्त करण जो साधन आहे एकाग्रता सां ख़ुदि खे, बाप खे पहचानो, हुन अनुसार ई संकल्प करो, बोल करो, कर्म करो। हाणे कोई माण्हू सुबुह जो उथी न सघंदो आहे,
ऐं उहो सोचे कि मां कल्ह हिते बजे उथंदमि। भई उथी सघंदो आहे अगरि उहो महिनत करे त, है न। अगरि उहो महिनत करे त टाइम सां सुम्हे, टाइम सां खाए, टाइम सां सभु कुझु करे त उहो माण्हू उथी सघंदो आहे। लेकिन हुनखे उहो महिनत करणी ई न आहे त उहो सोचे मां सुबुह जो 4 बजे उथां, ईअं करां त थी सघंदो, पॉसिबल आहे। अगरि हुनखे 4 बजे उथिणो आहे त हुनखे उन अनुसार जीवन में हलणो ई आहे। अगरि उहो 4 बजे न उथी सघंदो, उहो सोचंदो मां 4 बजे उथंदमि, पोइ हीअं कंदमि त सिद्ध थींदो ई न, पोइ हलचल में अची वेंदो। त विधि खे अपनायो न, विधि खे अपनायो त सफलता थींदी। त बाबा चवनि था एकांतवासी ठहो। एकांतवासी अर्थात पंहिंजे मन बुद्धि खे एकाग्रचित करे बाबा सां गॾु जीवन जियो, बाबा सां गॾु हर कर्म करो त आपे ई तव्हांखे सम्झ में अची वेंदो कि छा करिणो आहे, छा न करिणो आहे। बाबा अॼु ताईं न एकांतवासी सां गॾु रमणीकता बि ठाहिणो। कॾहिं कॾहिं कोई माण्हू एॾो अकेलो रहंदो आहे, एॾो अकेलो रहणु चाहींदो आहे कि हुनजे जीवन में न रमणीकता ख़तम थी वेंदी आहे। न, भले तव्हां मन बुद्धि खे एकाग्रचित थी करे परमात्मा सां पंहिंजो बुद्धि योग जोड़े करे रखो, लेकिन असांजे जीवन में रमणीकता बि हुजणी खपे, है न। माण्हुनि सां ॻाल्हाइण छॾो न, ईअं न कि बसि असांखे अकेलो ई रहणो, मूंखे कोई वणे ई नथो। न, ठीकु आहे, तव्हांखे अकेलो रहणो आहे, अकेलो सुठो लॻंदो आहे, लेकिन जॾहिं कोई माण्हू अचे त हा भई ठीकु आहे, हुनजो हाल वाल पुछी छॾियो, हा भई ठीकु आहे बसि, है न। थोरो सो अगरि थोरो असां उनखे थोरो कुझु 2 शब्द सुठा चई छॾियासीं, हा भई ठीकु आहे। थोरो सो अहिड़ो शब्द, भई मज़ाक न, मतिलबु जंहिंसां उहो इंसान बि ख़ुशि थी वञे, पोइ बसि मिलिया वापसि सां एकांत थी वञो। न, हिनखे चइबो आहे एकांतवासी। ईअं न, कई माण्हू ईअं थींदो न बिल्कुलु ई पोइ अकेला ई रहंदा आहिनि, पोइ कंहिंसां ॻाल्हाईंदा न आहिनि, कंहिंजो मुंहुं न ॾिसंदा आहिनि, कंहिं कोई वणंदो ई न आहे, त उहो छा रूखी जीवन थी वेंदी आहे। त एकांतवासी सां गॾु रमणीकता बि खपे, एकांतवासी सां गॾु एकाग्र सहज थी वेंदी आहे। दिल्ली निवासी जीअं स्थापना जे कार्य में आदि रतन निमित्त आहिनि, हाणे संपूर्ण समाप्ति जे कार्य में बि निमित्त ठहो। बाबा जी जेकी सेवा आहे, जीअं हाणे जेकी सेवा थींदी आहे न, कोर्स कराइण, प्रदर्शनी कराइण या ॿियो कुझु क्लासिस कराइण, इहे दिल्ली खां शुरू थी हुई। त बाबा चवनि था कि हाणे दिल्ली खां ई सभिनि खे पतो लॻे कि बाबा आयल आहिनि, परमात्मा जो ई कार्य हले थो, तॾहिं समाप्ति कार्य समाप्त थींदो। हर ॻाल्हि जी संपूर्णता में आदि रतन निमित्त ठहो। संपूर्णता ही समाप्ति खे लाहींदी। असांजी संपूर्ण स्थिति ही कलयुग खे ख़तमु कंदी। दिल्ली मतिलबु माण्हू चईंदा आहिनि न, भई दुख ख़तमु थिए, दुख भॻवान सां प्रार्थना कंदा आहिनि, हे भॻवान दुख दूर कर। लेकिन बाबा छा था चवनि, हिन दुनिया मां दुख शांति कॾहिं दूर थींदी जॾहिं तव्हां सुख शांति संपन्न थी वेंदो, तव्हां सर्व गुण सर्व शक्ति सर्व ज्ञान सां संपन्न थी वेंदो। छो दुनिया में दुख शांति आयो छो आहे? जॾहिं असां अशांत थियण शुरू थियासीं तॾहिं त दुख शांति आयो न। दिल्ली जी फाउंडेशन में सभु शक्तियुनि जे सहयोग जो हथ पियो आहे न, त सर्व शक्तियुनि जे सहयोग जो हथ लॻाइण वारी धरती छा कमाल ॾेखारींदी। मतिलबु जेका बि बाबा जे घर में जो बि निमित वॾा ॿार आहिनि, उन्हनि द्वारा दिल्ली में सर्विस शुरू थी हुई। त अहिड़ी जॻह कहिड़ो कमाल करे ॾेखारींदी। ब्रह्मा बाप ब्रह्मा जी भुजाइनि जी बि पालना वती आहे न, धरनी दिल्ली। मतिलबु ब्रह्मा बाबा बि दिल्ली में सर्विस करण विया हुया। एतिरा सालनि में छा कमाल करे ॾेखारींदव, कंहिं विधि सां संपूर्णता लाहींदव, कुंभकर्ण खे कीअं जगाईंदव।
नई सौगात छा तयारु कंदव? त बाबा असांखे चवनि था जेका अज्ञान जे निंड में सुम्ही पिया आहिनि न उन्हनि खे जगायो। उनखे चइबो आहे कुंभकर्ण जी निंड में सुम्ही पियल वारा। त अज्ञाननि खे जगाइणो आहे। असां अज्ञान कहिड़ो आहे? अॼु दुनिया में सभिनि खां वॾो अज्ञान आहे कि माण्हू ख़ुदि खे आत्मा सम्झनि ई नथा, शरीर ई सम्झनि था। शरीरनि जे लाइ ई सभु कुझु करनि था। कोई पंहिंजी आत्मा जे लाइ करे थो? वीचारी आत्मा सभिनि जी दुखी आहे, पर माण्हू के त कूड़ पाप करे पैसो कमाए करे ऐशो आराम वारी जीवन जीअण चाहिनि था, लेकिन अंतर आत्मा त सभिनि जी दुखी आहे न, परेशान आहे न, सुखी थोरी आहे। अॼु माण्हुनि जा ॾिसो भले वॾा वॾा महल आहिनि त बि दुखी आहिनि। त ॿाहिरां खां धन संपत्ति चीजूं हूंदे हुए बि आत्मा सुखी न आहे। त अॼु कोई पंहिंजी आत्मा जे सुख जे लाइ सोचे थो? नथो सोचे न। सभु माण्हू ॿाहिरी सुख जे लाइ सोचनि था। त इहा अज्ञान आहे न। त हिन अज्ञान खे ख़तमु करण जे लाइ बाबा चवनि था कुझु नयो तरीक़ो ढूंढो, है न। बाप दादा जे साम्हूं सौगात लायो, कुझु नयो तरीक़ो ढूंढे करे कि हा हीअं असां माण्हुनि खे जगाए सघंदा आहियूं। बाबा वटि तयारी करे माण्हुनि खे लायो। ॾिसंदासीं कि कहिड़ो सेंटर छा सौगात लाए थो, कहिड़े विषय विशेष ॾींहुं विशेष सौगात ॾिबी आहे न। जीअं कोई विशेष ॾींहुं हूंदो आहे त माण्हू हिक ॿिए खे सौगातियूं ॾींदा आहिनि न। त बाबा चवनि था कि 18 जनवरी तव्हांजो विशेष ॾींहुं आहे, हुन ॾींहुं विशेष छा सौगात लाईंदव। 18 जनवरी ब्रह्मा बाबा जो स्मृति दिवस आहे न, त उन ॾींहुं बाबा चवनि पिया छा सौगात लाईंदव। दिल्ली छा ॾींदी, फॉरेन छा ॾींदो, गुजरात छा ॾींदी, सभी जोन सां सौगातियूं अचणियूं खपनि। सौगातियूं कहिड़ियूं? स्थूल सौगातियूं न, कि असां कहिड़ो नयो तरीक़ो ढूंढियो आहे पूरी विश्व जी आत्माउनि खे जगाइण लाइ, पूरी विश्व जी आत्माउनि खे जगाइण लाइ। त कोई तरीक़ो ढूंढिजो। ॾिसो हर मोहल्ले वारो, हर गली वारो, हर शहर वारो, हर देश वारो सोचे। जीअं हर मोहल्ले में उन्हनि जो कोई न कोई नेता हूंदो आहे, उहो सोचंदो आहे असांजो मोहल्लो ईअं उन्नति खे प्राप्त करे, त कुझु न कुझु नयो तरीक़ो ढूंढंदो रहंदो आहे। त ईअं ई असां बि बाबा जा ॿार ॾिसो तव्हांजे मोहल्ले में, तव्हांजी गली में केॾा माण्हू दुखी हूंदा, परेशान हूंदा, हा। त ईअं कुझु सोचो कि आख़िर असां कीअं हिननि खे बाबा जो संदेश ॾेई करे, आत्मा जो परिचय ॾेई करे, परमात्मा जी यादि दिलाए करे हिननि आत्माउनि खे दुखनि सां छुड़ायूं, है न। कॾहिं सोचंदा आहियो? ॾिसो तव्हांजे आसपास माण्हू केॾा दुखी आहिनि, तव्हांजे घर में, तव्हांजे मोहल्ले में, तव्हांजे शहर में केॾो कुझु थिए थो। कॾहिं सोचंदा आहियो कि हीअं दुख कीअं ख़तमु थिए? कॾहिं सभिनि जा दुख दूरि करण लाइ असां भॻवान खे यादि करूं, बाबा खे, कि असांजी गली में सभु माण्हुनि जो सभु दुख दूरि थी वञे, असांजे मोहल्ले में सभी माण्हुनि दुख दूरि थी वञे, सदा सुखी रहनि, शांति रहनि। ईअं बि सोचो त बि सुठो, है न। पंहिंजे घर खां शुरू करो। असांजे घर में सदा सुख शांति रहे, असांजे मोहल्ले में सदा सुख शांति रहे, असांजे शहर में सदा सुख शांति रहे, असांजे देश में सदा सुख शांति रहे, है न। त हीअं बाबा चवनि था हीअं सोचो कि हिन जे लाइ तरीक़ो ढूंढो, बाबा खे ॿुधायो। जीअं माण्हू पंहिंजे देश जे उन्नति जे लाइ एयरपोर्ट मतिलबु एयरपोर्ट ठाहींदो, रेलवेज़ ठाहींदो। नेता छा कंदा आहिनि? उहो त इहे ई कंदा, स्थूल चीजूं ठाहींदा, हिते हीअ कराए छॾियो, हिते हीअ कराए छॾियो। लेकिन माण्हुनि जो दुख कीअं कमु थिए उन जे लाइ तरीक़ो ढूंढो। आए दिन ॾिसो माण्हू केॾा परेशान थी करे केॾा ग़लति कमु करनि था, है न। हेॾा माण्हू हूंदे हुए बि माण्हू ॾिसो अकेलो थी करे ग़लति कमु करनि था न। त आख़िर कीअं असां उन्हनि जो दुख दूरि करूं? त इहे सोचो ऐं पोइ बाबा खे ॿुधायो ऐं हुन रीति कर्म करो। त बाबा चवनि था सभी जोन सां सौगात अचणी खपे। स्थापना जे आदि में पहिरियों
दिल्ली आई त सौगात ॾियण में बि दिल्ली नंबर 1 वञणी खपे। ॿारनि खे बाप खे सौगात ॾियणी आहे न। बाप जी इच्छा की हाणे ताईं ॼाणो न आहे छा। हर हिकु सोचे मूंखे कहिड़ी सौगात ॾियणी आहे बाबा खे। भॻवान खे छा खपे, है न। भॻवान खे कोई धन संपत्ति स्थूल चीजूं थोड़ी खपनि। भॻवान खे त खपे कि कीअं तव्हां अहिड़ो कमु करो कि पूरे विश्व जी आत्माउनि जो दुख दूर थी वञे। सभी आत्माउनि खे स्व जी ऐं मुंहिंजी परमात्मा जी पहचान मिली वञे और सभी मूंखे उन रीति यादि करे सदा जीवन में सुख शांति खुशी सां रहनि, है न। भॻवान खे त इहे खपे न। त बाबा चवनि था कि ॿारनि जी इच्छा खे हाणे ताईं ॼाणियो न आहे छा। ॿारनि बाप जी इच्छा छा आहे। हर हिकु सोचे कि मूंखे कहिड़ी सौगात ॾियणी आहे बाबा खे। छो जी हर साल कोई न कोई नई इन्वेंशन ज़रूरु थियणी खपे जो नवीनता स्वयं में भी ऐं सेवा में भी नवीनता लाए। त कोई न कोई नई इन्वेंशन कढो। उन नई इन्वेंशन सां स्वयं में भी ऐं सेवा में भी नवीनता लाए। स्वयं में भी ऐं सेवा में भी नवीनता लायो। उन जो प्लान छा आहे, प्रैक्टिकल ॿुधायो। कुछ भी करो लेकिन सौगात रूप में लाइणो ज़रूर आहे। तव्हां अॼु बाबा खे छा सौगात ॾींदव कि तव्हां कहिड़ी नवीनता स्व ऐं सेवा जे लाइ लाई आहे ऐं उहो बाबा खे ॿुधाइजो। पोइ ॾिसंदासीं हर जोन सां नंबर 1 कंहिंजी सौगात आहे। पोइ बाबा हीअं ॾिसंदा। दिल्ली में महारथनि जी त कमी न आहे। एतिरा सभु महारथी त महान सौगात तयार कंदा न। प्लान ऐं पुरुषार्थ ॿई ही करिणो आहे। प्लान बि करिणो आहे, उन अनुसार पुरुषार्थ बि करिणो आहे। रेस त करणी खपे न। सभिनि खे वीचार सागर मंथन त सभिनि जो हलंदो ई आहे। अमृत वेले समीप अची करे वियो त तव्हांखे सभु टचिंग थींदी। अमृत वेले समीप अची करे वियो त तव्हांखे सभु टचिंग थींदी कि स्व सेवा में हाणे छा नवीनता लाइणी आहे। जेतिरी राजनीति जी दिल्ली में हलचल आहे ओतिरी सत धर्म जी नीति जी भी हलचल आहे। हाणे राज्य जी हलचल ज़्यादा आहे ऐं सत धर्म जी हलचल घटि आहे, गुप्त आहे। बाबा चवनि था राजनीति जी दिल्ली में हलचल आहे ओतिरी सत धर्म जी नीति जी भी हलचल आहे। राज्य जी हलचल ज़्यादा आहे, सत धर्म जी हलचल कम आहे, गुप्त आहे। पहिरियों दिल्ली हिलंदी तॾहिं सभु गद्दियूं हिलंदियूं। मतिलबु पहिरियों विदेश खां दिल्ली में आवाज़ ईंदी, पोइ सभिनि जी गद्दियूं हिलंदियूं। कोई अहिड़ो लाइट हाउस ठाहियो जो सभिनि जी नज़र वञे। मतिलबु कोई अहिड़ी विशेष आत्मा बाबा जे ज्ञान में अचे जो ज्ञान खे सम्झी करे जीवन में हलंदी त जीअं उहो लाइट हाउस जो कमु कंदी, है न। ऐं जेका अज्ञानी में हाई पोस्ट वारी आत्माएं हूंदियूं आहिनि न, उन्हनि मां कोई निकिरे, है न। उन्हनि मां कोई निकिरे उहे ई सभिनि खे जगाईंदियूं। जीअं लाइट हाउस जी तरफ़ सभिनि जो अटेंशन वेंदो आहे, ईअं कोई ऊंचो लाइट हाउस जो प्लान ठाहियो जो सभिनि खे अनुभव थिए कि इहे असांजो सहारो आहे, है न। उन्हनि द्वारा सभिनि खे अनुभव थिए कि असांजो सहारो आहे। हलचल जे समय सहारो वैसे भी ढूंढदा आहिनि। जीअं सम्झो कोई है न, कोई ॾाढो वॾो माण्हू आहे न, कंहिं न कंहिं मंदर, कंहिं न कंहिं गुरु संत सन्यासी सां या कंहिंसां जुड़ियल हूंदो आहे न,
त उहो भले ई दुनिया में करोड़पति हुजे, भले ई माण्हू उन्हनि जे अॻियां झुकनि, लेकिन उहो हुन देव देवी या कोई बि देहदारी गुरु संत सन्यासी जे अॻियां झुकंदो है न। त उहो भले ई जेको करोड़पति आहे उहो सभिनि जो सहारो हुजे, लेकिन हुन जो सहारो उहो देवी आहे। हुनखे लॻंदो आहे हिन देवी जी कृपा सां मुंहिंजो कमु थिए थो। त ईअं ई असां छा करूं, असां अहिड़ी आत्माउनि खे ढूंढूं, अहिड़ी आत्माउनि खे बाबा जी शक्ति ॾियूं, बाबा जो ज्ञान ॾियूं। उहो बाबा खां शक्ति वठे, बाबा जे ज्ञान सां उहा आत्मा शक्तिशाली ठही करे, ज्ञानवान गुणवान ठही करे लौकिक दुनिया में बि रहे ऐं इन में बि रही करे माण्हुनि जी ॿिन्ही रीति सेवा करे। त हुनखे चईंदासीं लाइट हाउस। त सभिनि अनुभव थियनि, सभिनि खे अनुभव थिए कि असांजो सहारो आहे, लेकिन हुनखे लॻे कि मुंहिंजो बाबा सहारो आहे। त अहिड़ी आत्मा कढो। हर जे समय सहारो वैसे बि ढूंढदा आहियूं न। ईअं कोई पावरफुल प्लान ठाहियो जो उन्हनि खे लाइट हाउस जे मुआफ़िक़ हिकु सहारो मिली वञे। सम्झो, हाणे सोचो, सभु पुराणी वॾी वॾी टीचर्स दिल्ली में अनुभवी टीचर्स आहिनि। दिल्ली में वैसे बि हाणे बि आहिनि ॾाढी सारियूं। वैसे अनुभवी टीचर्स द्वारा ज़रूरु प्लान बि अहिड़ो ई निकिरंदो न। बाबा चईंदा न, पूरे विश्व जी अनिमित आत्मायूं दिल्ली जे लाइ हिकु प्लान ठाहियो। दिल्ली सां जो आवाज़ निकिरंदी त नंढे नंढे स्थाननि में आपे ई पहुची वेंदी। दिल्ली सां जो प्लान निकिरंदो, आवाज़ निकिरंदी, वो नंढे नंढे स्थाननि ते आपे ई पहुची वेंदा। पहिरों दिल्ली खे पावरफुल ठाहिणो आहे। फॉरन सां आवाज़ निकिरंदी त वो पहुचंदी किथे? दिल्ली में। दिल्ली वारा आवाज़ रिसीव कंदा। सम्झो कोई फॉरेनर सुठी पोस्ट वारो अगरि बाबा जे लाइ कुझु चए बि त हुन जी पहिरों आवाज़ फैलंदी दिल्ली में कि हा, विदेश में बि हिन आत्मा बाबा खे ब्रह्मा कुमारी जे ज्ञान में ईअं ई अनुभव कई, परमात्मा जो ईअं ई अनुभव कई। पोइ दिल्ली मां सभिनि जॻह आवाज़ पहुचंदो भारत में। त दिल्ली ही आवाज़ खे रिसीव कंदी। दिल्ली जो कनेक्शन ॾाढो आहे। हाणे दिल्ली जी शक्तियूं थोरो मैदान ते अचो त आवाज़ सहज निकिरी सघंदी। विदेशी भाउ भेणनि सां गॾु अव्यक्त बाप दादा जी मुलाक़ात। बाबा हाणे लेस्टर जी पार्टी सां ॻाल्हाइनि था। लेस्टर सदा सर्विसेबल रत्न आहियो। सर्विसेबल जो अर्थ आहे हर सेकेंड, चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मणा द्वारा व संबंध संपर्क संग द्वारा सेवा करण वारा। सर्विसेबल सिर्फ़ु ईअं न कि असां कोई सेंटर ते रहे थो त उहो सर्विसेबल आहे, कोई भाषण करे थो त उहो सर्विसेबल आहे। सर्विसेबल मतिलबु उहो हर सेकेंड सर्विस करे। जहिड़ी वाचा सेवा न हुजे उन ॾींहुं कर्मणा सेवा करे, जहिड़ी कर्मणा सेवा न हुजे उन ॾींहुं वाचा करे, न हुजे त मनसा सेवा करे, पंहिंजे संबंध संपर्क सां सेवा करे, संग सां सेवा करे। सर्विसेबल अर्थात ऑलराउंडर सेवाधारी। हीअं न कि भई जहिड़ी कोई सेवा न आहे त बसि वेठा ई आहियूं, न, घर जो बि ॾाढो कमु हूंदो आहे। कोई साफ़ सफ़ाई करे, कोई रोटी ठाहे, कोई छा ठाहे, है न, कुछ न कुछ सेवा करणी आहे। सर्विसेबल अर्थात ऑलराउंडर सेवाधारी। सर्विसेबल कॾहिं बि ईअं न सोचदा कि सर्विस जो टाइम न मिलंदो आहे, चांस न मिलंदो आहे, है न। ॿियो कुझु बि न त मनसा सेवा आहे, है न। घर गृहस्थी में बि ॾिसो कुझु बि कमु न हूंदो आहे, कंहिं ॾींहुं ज़्यादा
उहो न हूंदी आहे त माण्हू जंहिंखे कमु करण जी आदत हूंदी आहे न, उहो कुझु न कुझु उन ॾींहुं सफ़ाई जो कढी छॾंदा। भई जंहिं ॾींहुं हेॾी रोटी जो कुझु न आहे त चलो सफ़ाई करो, जंहिं ॾींहुं ॿियो कुझु आहे त इहा करो। ईअं ई सॼो ॾींहुं वैसे बि लौकिक में बि असांखे, लौकिक दुनिया में बि जो अज्ञानी माण्हू आहिनि उन्हनि खे बि कुझु न कुझु सॼो ॾींहुं करिणो ई खपे। ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि असांखे सॼो ॾींहुं कुझु न कुझु करिणो ई, असांखे बाबा जी यादि में रही करे घर गृहस्थी में कमु करो, है न। बाबा जी यादि में रही करे घर गृहस्थी में रही करे कमु करो। चाहे मन सां कॾहिं फ्री आहियो त वेही करे विश्व में शुद्ध संकल्पनि जा प्रकम्पन फैलायो, है न। बाबा चई न, जीअं जानकी ॾाॾी आहे न, भाषण पहिरियों कीअं शुरू कई, दीवारनि खे पेड़ पौधनि खे क्लास कराईंदा हुया दादी। प्रकृति खे बि पावन ठाहिणो आहे न, त तव्हां इहे सोचो पूरे विश्व जी आत्माउनि खे मां ज्ञान थी ॾियां। कॾहिं कुझु कर्म कंदे हुए बाबा खे यादि करे कर्म कंदो, इहे बि सेवा थी वई। सर्विसेबल अर्थात ऑलराउंडर सेवाधारी। सर्विसेबल कॾहिं बि इहे न सोचदा कि सर्विस जो टाइम न मिलंदो आहे, चांस न मिलंदो आहे। अगरि ॿियो कोई टाइम न बि हुजे त निंड जे समय बि सेवा करे सघंदा आहियो। मम्मा बाबा छा कंदा हुया, मम्मा बाबा निंड में बि सेवा कंदा हुया। ऑलराउंडर सेवाधारी अर्थात सदा सर्विसेबल। जॾहिं बि तव्हां सुम्हंदा आहियो न त बाबा जी यादि में ई सुम्हो ऐं बाबा खे चओ, बाबा चलो हाणे असां सेवा करण था हलूं अंतवाक शरीर द्वारा। शरीर सुम्हे थो, असां बाबा मां सेवा था करूं, है न। ॾिसो काथे न काथे कोई सेंटर ते माण्हू करे करे थकिजी पईंदा आहिनि, पोइ बाबा उते हली करे असां जीअं त सर्विस था करूं। त ऑलराउंडर सेवाधारी अर्थात सदा सर्विसेबल, सदा सेवा जे शौक़ीन आहियो, वृद्धि कंदा रहंदा आहियो। सॼे ॾींहं जे चार्ट में चेक करो, भई ॾिसो घर गृहस्थी में बि तव्हांखे छा, जीअं तव्हां रोटी था ठाहियो, कमु था करो, झाड़ू पोछो था करो, उन समय तव्हांखे छा आहे कि अरे अञा हेॾो झाड़ू पोछो करिणो आहे, अञा रोटी करणी आहे, अञा इहो करिणो आहे, इहे सोचंदा आहियो या सोचंदा आहियो हलो बाबा हाणे हीअं था करूं, हलो ईअं। मतिलबु हुन समय न असांखे इहे संकल्प न अचे कि अरे अञा हेॾो कमु आहे। हुन समय अचे बाबा चलो पाण ईअं था करूं, पोइ मां बाबा सां गॾु करां थी न त उहो प्रेशर न ईंदो जे लौकिकता में ईंदो आहे न। अरे अञा त रोटी बि ठाहिणी आहे, झाड़ू पोछो बि करिणो आहे, बर्तन बि धोइणो आहे, केॾो भारीपन थी वेंदो आहे, केॾो मूंझ थी वेंदी आहे। ऐं अगरि असां बाबा खे यादि करे कंदासीं न, बाबा चलो हाणे ईअं था करूं, बाबा ईअं था करूं, या बाबा खे चओ बाबा हीअं हीअं करिणो आहे, पोइ बाबा खां पुछो बाबा हाणे छा करूं, हाणे छा करूं, हाणे छा करूं। तव्हां ॾिसो सभु कमु बाबा कराए ॾींदा आहिनि, असांखे लॻंदो थी बि वियो, हाणे त सभु बिखरियल हुयो, हाणे सभु क्लीन थी वेंदो। सिर्फ़ु असांखे बाबा हाणे छा करूं, बाबा हाणे छा करूं, या सोचो हा बाबा हाणे ईअं करूं, ईअं करूं, ईअं करूं, हलो ईअं था करूं, त इहा सेवा थी वई। ऐं अगरि असां ईअं सोचंदासीं न अरे अञा रोटी बि ठाहिणी आहे, इहे बि कमु करिणो आहे, पोइ बाबा त यादि ईंदा ई न, पोइ कमु ई यादि ईंदो। हा अञा झाड़ू पोछो करियां, पोइ हिकु सेकेंड अगरि बाबा चए स्टॉप, हा न अञा हेॾो झाड़ू पोछो करिणो आहे, स्टॉप काथे, पोइ यादि कंदासीं, नथो लॻे लिंक, नथो लॻे, बाबा नथो यादि अचे, हल ठीकु आहे पहिरियों कमु था करूं। त इहे छा थी वियो, इहे असां कर्म में अची वियासीं, देहभान में अची वियासीं। त हिन सां परे देही अभिमानी, बाप जी यादि में रही करे बाबा सां गॾु कमु करो, त इहे थींदी आहे ऑलराउंडर सेवाधारी। त इहे पंहिंजो रोज़ जो चार्ट चेक करो,
शो जी हिते हिते चाही ऑलराउंडर सेवादारी, हुते ऑलराउंडर विश्व जा मालिक ठहींदा। जेतिरी हिते सेवा में कमी हूंदी ओतिरी हुते बि बेहद ऐं हद जी स्टेट में कमी हूंदी है न। अॼु बाबा जी साकार मुरली में बाबा चई न, शिव बाबा जो भंडारे में रहंदे हुए, शिव बाबा जे यज्ञ में रहंदे हुए, शिव बाबा जो ॿार थी करे बि सेवा न कंदा त पोइ हुते छा पद पाईंदा, है न। ख़ासि कर जो सेंटर ते रहंदा आहिनि, जो चवंदा आहिनि असां हाणे समर्पित थिया आहियूं। ॾिसो घर में बि अगरि ॿार कुझु कमु न करे त चवंदा आहिनि न, तूं छा कंदी, भई या त पढ़ या इहे कमु कर। चईंदा न, कोई कंहिंखे वेठे थोड़ी खाराईंदो, है न। हर हिकु पंहिंजी महिनत सां खाईंदो। अॼु पीउ कमाईंदो, उहो पैसा कमाए ईंदो, त घर में बि लेडी खे वेठे खाइण लाइ सुठी ॻाल्हि है न। अगरि हिकु लेडी सॼो कमु हुनजो माई थी करे वञे ऐं उहा लेडी त बसि वेठी आहे, तयार थी करे वेही थी, बसि रोटी पाणी सभु मिले थो। भाई माण्हू त चलो धंधे ते वञनि त था, भले हुते कमु करण वारा आहिनि, भले हुते वेठा आहिनि, लेकिन अलर्ट थी वेठा त आहिनि, सुम्ही थोड़ी पिया आहिनि। सॼो उते दुकाननि ते फ़ोन ते थोड़ी ॻाल्हाईंदा हूंदा सॼो ॾींहुं, है न। त उहा ई अगरि हिकु लेडी कुझु बि नथी करे, बसि घर में वेठी आहे, रखवाली जे लाइ बि अगरि मायूं रखियल आहिनि, कम जे लाइ बि मायूं रखियल आहिनि, त माण्हू चवंदा न बोझ चढ़ंदो आहे न। अॼु अगरि ॿार पढ़ाई न करे, हुनखे बसि वेठे ई रोटी ॾियूं, टीवी ॾिसंदो रहे, भले हुनजो भाग्य नसीब आहे कि चलो हुनखे सभु कुझु मिले थो, लेकिन त बि लॻंदो आहे न कुझु करे ई इहो, न। त हर हिकु सोचंदो आहे कुझु करे। ईअं ई असां अगरि बाबा जे यज्ञ में सरेंडर थींदा आहियूं ऐं हुते अगरि असां सेंटर ते कुझु कमु न करूं त बोझ चढ़ंदो न। अगरि कोई क्लास नथो कराए सघे, कोई अगरि योग नथो कराए सघे, छो कि हर हिक जी बुद्धि बाबा जी शक्ति, बाबा जी ज्ञान के ग्रहण न करे सघंदी आहे, त हुनखे आपे ई चइणो खपे न, हा मां झाड़ू पोछो करां थी, या पोइ मां रोटी ठाहियां, कुझु त करां मां, न। हुनखे पोइ हुनखे ईअं लॻे न कि हा भई मां कुझु त करां न, न त वेठे खाईंदा त बि भॻवान जे घर में त पोइ जास्ती बोझ चढ़ी वेंदो न। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि ज्ञान मार्ग में भले असां घर गृहस्थी में आहियूं, लेकिन हाणे बि असां घर गृहस्थी में रहंदे हुए बि अगरि असां इन गृहस्थी जे बारे में सोचे करे कर्म कंदासीं त असांखे पोइ हुते कहिड़ो पद मिलंदो। हिते त आहे न, बाबा जे ज्ञान में अचण खां पोइ असांखे पुरुषार्थ करे सेवा छो करणी आहे, सेवा करण सां असांजो पद उच थींदो आहे। बाबा खे यादि करण सां पवित्रता जो ताज वॾो मिलंदो आहे। पवित्रता, विक्रम विनाश थींदा आहिनि, त बाबा जी यादि सां विक्रम विनाश थींदा, प्योरिटी जो ताज ओतिरो वॾो हूंदो, है न। ऐं सेवा सां पोइ असांखे पद ऊचो मिलंदो आहे, छो जी जेतिरनि जो कल्याण कंदासीं ओतिरनि जो दुआई मिलंदियूं। त बाबा चवनि था हिते सेवा में कमी हूंदी ओतिरी हुते बि बेहद ऐं हद स्टेट में अंतर थी वेंदो। विश्व महाराजन अर्थात ऑलराउंडर सेवाधारी, सभु प्रकार जी सेवा अचणी खपे असांखे, इनखे चइबो आहे विश्व महाराजन। मतिलबु जो सतयुग में विश्व महाराजन हूंदो न, जीअं ब्रह्मा बाबा नारायण ठहींदा, त ब्रह्मा बाबा संगम युग ते सभु कमु कयो हुयईं, चाहे झाड़ू पोछो, चाहे रोटी, चाहे कुझु बि, न। ब्रह्मा बाबा ईअं ई थोड़ी विश्व महाराजन ठहिया, मम्मा ईअं ई थोड़ी विश्व महारानी ठहींदा, त उन्हनि सभु प्रकार जी सर्विस कई आहे। वैसे लेस्टर निवासियुनि जी महिमा सेवा में सुठी आहे न, हिकु अनेकनि खे जगाइण जी सेवा कंदा आहिनि। विदेश जी सेवा में लेस्टर जो विशेष सहयोग आहे, है न। विदेश जी सेवा में लेस्टर कोई
मतलब कोई लोने यूके में कोई देश आ जाते विशेष सेवा शुरू थी विदेश जी। विशेष सेवा जे बीज सां लेस्टर निवासियुनि जो पाणी सुठी रीति पियो। कोई विशेष सेवा उतां शुरू थी हूंदी। बाप दादा भी अहिड़े सहयोगी ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। हिन सेंटर में सॼी सजावट आहे। कुमार भी आहिनि, कुमारियूं भी आहिनि, प्रवृत्ति वारा भी आहिनि। ये ही सेंटर जो श्रृंगार आहे। के प्रकार जे वैरायटी जी कमी न आहे, है न। ये ही सेंटर जो श्रृंगार आहिनि। छोजो हुन सेंटर में सभु हूंदा हुआ, कुमार कुमारियूं प्रवृत्ति वारा, त ये ही सेंटर जो श्रृंगार आहिनि। कहिड़े प्रकार जी वैरायटी जी कमी न आहे। हाणे कोई नयो प्लान ठाहियो, कोई अहिड़ो परमात्मा बॉम्ब तयारु करो जीअं हिकु बॉम्ब लॻाइण सां सहज ई सभिनि जी दुनिया जे हिसाब सां गति थी वञे, है न। माण्हू जेका हूंदा आहिनि न लौकिक दुनिया में बि, उहो बि हीअं बॉम्ब सोचंदा आहिनि, हीअं बॉम्ब ठाहियूं भई हिकु बॉम्ब सां पूरो देश ख़तमु थी वञे, कोई बचे ई न, जो हॉस्पिटल आदि खणी वञो। त बाबा चवनि था कि हाणे अहिड़ो परमात्मा बॉम्ब तयारु करो तॾहिं कि उहा सभिनि खे गति मिली वञे। जीअं हिकु बॉम्ब लॻाइण सां सहज ई सभिनि जी दुनिया जे हिसाब सां गति थी वेंदी आहे, अर्थात जो लक्ष्य रखंदा आहिनि विनाश जो, विनाश थी वेंदो आहे न। ये ही परमात्मा बॉम्ब तयारु करो जो सभिनि जी गति सदगति थी वञे। मतिलबु सतयुग में अचण वारी सभी आत्माउनि खे बाबा जो सतयुग त्रेता जो वरसो मिली वञे, ऐं मुक्ति में वञण वारे आत्माउनि खे संदेश मिली वञे। अहिड़ो कोई परमात्मा बॉम्ब तयारु कयो, है न। सोचो हाणे शिवरात्रि जो समय हले थो, सभिनि हंधि सेवा थिए थी, है न। हर गली में बाबा जो ॿार त कोई न कोई हूंदो ई सही। हाणे एतिरी त सेवा थी वई आहे न भारत में, है न। कोई न कोई त ज़रूरु हूंदो, है न। त चाहे संबंध संपर्क में ईंदो हुजे। अगरि सोचो कि अगरि हर गली वारो पंहिंजी, है न, उनजी गुरु नानक देव गुरु गोबिंद सिंह जी फेरी मंगाईंदा आहिनि न, त उहा अगरि हर गली में जेको ॿार आहे, उहा अगरि जीअं अॼुकल्ह शिवरात्रि जी सुबुह सुबुह जो न प्रभात फेरी निकिरंदी आहे, ऑलमोस्ट हर जॻह निकिरंदी ई हूंदी, है न। त अगरि कोई हर शहर में हर गली गली में अगरि वो प्रभात फेरी वञे हुन ॿार जे घर, ऐं हुते हुननि मोहल्लनि वारनि खे सभिनि खे पर्चो बांटेजे, त मिली वियो न, पूरे भारत देश खे संदेश पहुची वेंदो। त ईअं पोइ जंहिंखे अचिणो हूंदो उहो अची वेंदा, जंहिंखे न अचिणो हूंदो उनखे चलो संदेश त मिली वियो। ईअं ई विदेश में बि अगरि माण्हू लक्ष्य रखे कि शिवरात्रि जे समय ईअं कुझु, ऐं विदेश में त नज़र बि जल्दी अची वेंदो कि छा था करनि। त हीअं अगरि असांखे कोई परमात्मा बॉम्ब तयारु करो जंहिंसां सभिनि खे गति सदगति सभिनि जी थी वञे। सभी सिकीलदा आयुष जी, तव्हां केतिरा बि देश छॾे करे विदेश विया, एतिरा दूर हली विया, त बि बाबा पंहिंजो ठाहे छॾियईं न। ॾिसो कीअं बाबा ॾिसंदा हूंदा। पहिरियों बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आया, पोइ बाबा खे कीअं उहा आत्मायूं जेकी बि केॾी सारी ब्रह्मा बाबा जे साम्हूं त आत्मायूं आयूं, लेकिन निकितियूं केरु, जेके शिव बाबा ढूंढे, हुननि मां बि हाणे बि अगरि तव्हां जॾहिं बि वेंदा आहियो काॾे, अगरि तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे सभिनि खे ॾिसंदा करो, चाहे तव्हां सड़क ते था वञो, किथे बि था वञो, त अगरि असां उन्हनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसूं, भले असां उन्हनि सां मिलूं न, जीअं सड़क ते वेंदा आहिनि न माण्हू गाॾियुनि ते इन्हनि ते, त उन्हनि जी शिकिलियूं ॾिसी छा करूं असां।
तव्हां बसि हुननि जी आत्मा खे ॾिसंदा वञिजो, बाबा जी आत्मा। पोइ जेकी जीअं असां ॾिसंदा आहियूं न त हुन आत्मा खे रोशनी पहुचंदी आहे। पोइ जेकी असांजी कुल जी हूंदी, जेके गति मिलणी हूंदी उनखे गति मिली वेंदी, जेके जी सदगति मिलणी आहे उहो आपे ई किथे न किथे सेंटर ते वञी कोर्स ज़रूरु कंदो। बीज तव्हां विधो, सड़क ते वेंदे वेंदे, ट्रेन में वेंदा आहियो, गाॾियुनि में वेंदा आहियो, किथे बि वञो, कोई बि माण्हू ॾिसे सड़क ते आहे, ग़रीब आहे, कोई बि आहे, चाहे जीव जंतु जानवर आहे, हुनखे बसि बाबा जी दृष्टि सां ॾिसो त हुनखे उहो वरसो मिली वेंदो। ॾिसो बाबा विदेश मां बि केॾा ॿारनि खे ढूंढे पंहिंजो ठाही, इंडिया सां दूर किनारो थियो, पोइ बि किनारे सां ढूंढे पंहिंजो ठातई न बाबा। विदेशी ॿारनि खे बाबा चवनि था, बाप खे ढूंढणो पियो न विदेश ताईं बि, बाबा खे ढूंढणो पियो विदेश ताईं बि, बाबा ॿारनि खे ढूंढंदा रहंदा आहिनि। विशेष सिकीलदा थी विया न, त विदेशी परे हूंदे हुए बि बाबा उन्हनि खे ढूंढियईं, त बाबा चवनि था विशेष सिकीलदा थी विया न। पंहिंजे खे शो केस जो शो पीस सम्झो। हाणे बाबा युगलनि सां ॻाल्हाइनि था, युगलनि सां युगल मुहूर्त अर्थात सेवा जे लाइ सैंपल मुहूर्त न। कोई भी घर गृहस्थी में रही करे, युगल मतलब पति पत्नी अगर पवित्र रहना है न, बाबा जो ॿार ठही करे रहना है, ब्रह्मा कुमार कुमारियूं ठही करे रहना है, त उहा न हुननि जी सेवा शायद सैंपल रूप, उहा भले ॿियो कोई सेवा न भी करनि, लेकिन उहा जो घर गृहस्थी में रही करे पवित्र रहना है न ॿई, त उहा जीअं दुनिया वारनि जे लाइ सैंपल आहिनि। ख़ासि करे कंहिंजे लाइ सैंपल आहिनि? साधु संत सन्यासियुनि जे लाइ। त बाबा उन्हनि खे सैंपल रूप में संतनि जे साम्हूं उन्हनि जो शो थींदो कि ॾिसो तव्हां पंहिंजी जेकी जंहिं बि पंहिंजे घर गृहस्थी छोड़ी ऐं सन्यास कयो, हुननि जे अॻियां उहो सैंपल आहिनि कि ॾिसो हिननि त घर गृहस्थी में रही करे पवित्र रहिया ऐं परमात्मा जी आज्ञा ते हलिया। प्रवृत्ति में भी हिन करे रखियो आहे कि विश्व जे अॻियां सेवा जो हिकु सैंपल ठही वञनि, है न। कई बाबा जा ॿार आहिनि जो युगल रूप में पवित्र रही करे, ॾिसो घर भी कहिड़ो सुठी रीति हली सघंदो आहे, है न। अगरि ॾिसो हिकु अगरि पत्नी जो हुजे घर में, अगरि कंहिं गुरु खे मञदी हुजे, है न, ऐं पति अगरि कंहिं गुरु खे मञदो आहे, या पति मञे शंकर खे, पत्नी मञे हनुमान जी खे, पति मञे देवी खे, पति मञे ॿिए कंहिं देवता खे, त इहो भी इन जे कारण भी न घर घर में थोरो मन मुटाव थी वेंदो आहे, थोरो मत अलॻि थी वेंदी आहे, है न। त अगरि घर गृहस्थी में भी ॾिसो, अगरि बाबा जो ॿार लौकिक में भी भले ही कोई बाबा जो ॿार न आहे न, त घर गृहस्थी भी उहा ई सुठी रीति हलंदी आहे। भई पति पत्नी अगरि हिक जी मत ते हलनि था न, इन करे शादियूं कराइण खां पहिरियों माण्हू खे इहो भी ॾिसणो खपे कि हा भई हिन जो कोई गुरु त न कयल आहे न, छो जी पोइ किथे न किथे पोइ बुद्धि फेरो करे ई वठंदी आहे। त बाबा जो ठहिण खां पोइ जो पति पत्नी बाबा जी मत ते हलंदा आहिनि, बाबा जा ॿार ठही करे हलंदा आहिनि न, त उन्हनि खे बाबा सैंपल जे रूप में गृहस्थी में रखंदा आहिनि। त प्रवृत्ति में रहंदे विश्व जे शो केस में विशेष शो पीस थी करे हलंदा आहियो न, है न, विशेष शो पीस थी करे हलंदा आहियो न। हिकु शो पीस अनेकनि जो सौदो कराइण जे निमित्त ठही वेंदो। भई ॾिसो अगरि जेका युगल रहंदा आहिनि हुननि खे ॾिसी ॿियनि खे बि हिमत ईंदी न, हा भई असां बि रही सघंदा आहियूं ईअं। त हिकु शो पीस अनेकनि खे सौदो कराइण जे निमित्त थी वेंदो, उहो अनेकनि खे सौदो कराए सघंदो आहे कि हा असां बि रही सघंदा आहियूं। त
ये एग्जाम्पल थी वियो न। ये दुनिया में ना ॾाढा सारा एग्जाम्पल आहे। अॼु कोई अगरि कुमारी आहे, अगरि उहा पढ़ाई बि करे ऐं बाबा जो बि ठही करे हले त हुनखे ॾिसी बि ॾाढा माण्हू सिखंदा। चाहे घर गृहस्थी में कुमार आहिनि, कुमारियूं आहिनि, ॿार आहिनि नंढा, अगरि उहो बि बाबा बाबा कंदा, बाबा खे यादि कंदा त हुनखे ॾिसी ॿिया बि त ईंदा न। ये हर हिकु आत्मा किथे न किथे कोई न कोई सैंपल रूप में आहे। त बाबा चवनि था ईअं ई प्रवृत्ति वारा बि पंहिंजे खे विशेष शो पीस सम्झी करे रहो त ॾाढनि जी सेवा जे निमित्त रही वेंदा। भई उहे सिखाए सघंदा आहिनि न। भई कई माण्हू सोचंदा आहिनि न गृहस्थी में पवित्र रहणु मुश्किल आहे। हाणे उहो ॿई रहनि था त हुन सां माण्हू सिखी बि वेंदा। भई तव्हां कीअं रहंदा आहियो, छा कंदा आहियो। घर में न रहंदा आहियो लेकिन शो केस में रहंदा आहियो। त अहिड़े युगलनि खे, अहिड़े ॿारनि खे छा सम्झणो खपे कि असां शो केस में आहियूं। सभु माण्हू असांखे ॾिसनि था। हिकु घर में बि अगरि कोई मातायूं हलंदियूं आहिनि, बाक़ी सभु नथा हलनि, लेकिन उहा माता ज्ञान में बि हली करे पंहिंजे घर गृहस्थी वारनि सां बि ठही करे हले थी, है न। त उहो बि जीअं शो केस में थी आहे न। हाणे कोई माता अकेली हलंदी, उहो सोचंदी मुंहिंजे घर में त कोई लहसुन प्याज खाइनि, सभु खाईंदा आहिनि, मां कीअं करां। ऐं जेकी माता सभिनि खे लहसुन प्याज ठाहे करे रोटी बि ॾींदी आहे, सभु कुझु कंदे हुए ख़ुदि न खाए, लेकिन ख़ुदि ख़ुशि बि रहे, हीअं न उदास रहे, चिक चिक रहे, त उहा माता बि जीअं उहो शो केस जो पीस थी वियो। उन माता सां बि ॾाढा माण्हू सिखी सघंदा आहिनि, है न। शो केस में पंहिंजे खे सम्झंदव त सदा सजे सजाए रहंदव। शो केस में पंहिंजे खे सम्झंदव त सदा सजे सजाए रहंदव। शो केस में गंदी चीज न रखबी आहे, है न। शो केस में कोई घर में अगरि शो केस हूंदो आहे, भई जाते सुठी सुठी चीजूं भई रखंदा आहिनि न माण्हू ड्राइंग रूम में, हीअं त बाबा चवनि था शो केस में गंदी चीज न रखबी आहे। हिन करे सदा ख़ुदि खे निमित सम्झो कि मां जाते बि आहियां, जीअं बि आहियां, मूंखे बाबा जी यादि में रही करे बाबा जी हर श्रीमत खे फॉलो करे हलणो आहे, ताकी मूंखे ॾिसी ॾाढा माण्हू सिखंदा कि ईअं हलणो। कि थोरे समय अॻियां वधंदा न त सॼा विश्व जे अंदरि जेका प्रवृत्ति में रही करे निर्वृत्त रहनि था न, हाणे उन्हनि जो नाम बालो थींदो, है न। जेका हाणे घर गृहस्थी में भई अंत में सभु माण्हू सेंटर ते थोरी पहुची सघंदा, सभु माण्हू मधुबन बि न पहुची सघंदा। बाबा चवंदा आहिनि अहिड़ो समय ईंदो कि तव्हां घर खां ॿाहिरि हिकु घर ॿिए घर न वञी सघंदा। त बाबा चवनि था अहिड़े समय में जो बि जंहिं गली में बि जो बि बाबा जो ॿार हूंदो, उनजो नाम बालो थींदो। हाणे थोरे समय अॻियां वधंदा ऐं प्रवृत्ति वारा जेका युगल पवित्र रहंदा आहिनि, उहा त सन्यासियुनि जे लाइ एग्ज़ाम्पल ठहींदा कि ॾिसो हिननि छा कयो। तव्हां माण्हुनि जे दर्शन जे लाइ माण्हू तड़पदा हुआ ईंदा, चईंदा कहिड़ी बहादुर आत्मायूं आहिनि जो असां न करे पायासीं, उहो हिननि करे करे ॾेखारियो। हीअं चईंदा कि कहिड़ी बहादुर आत्मायूं आहिनि जो असां न करे पायासीं, उहे हीअं करनि थियूं। युगलनि जी अपरंपार महिमा थींदी, बाप जे कार्य खे प्रत्यक्ष करण जे निमित्त ठहींदा, है न। ॾिसो जेका भई युगल मतिलबु पति पत्नी ज्ञान में हलंदा आहिनि, उन्हनि जो त नाम बालो थींदो ई सही, लेकिन जाते पुरुष पवित्र रहे थो, स्त्री पवित्र रहे थी, हिकु ॼणो रहे थो, त ॿियो बि ऑटोमेटिकली पवित्र ई आहे, है न। अगरि स्त्री घर में पवित्र रहे थी त पुरुष बि ऑटोमेटिकली पवित्र ई आहे। बसि उहा बाबा खे यादि नथो करे या ॿियो धारणा नथो करे, लेकिन पवित्रता त पालन थिए थी न हुनजी। त हिन रीति उन्हनि जो बि नाम बालो थींदो। बाप जे कार्य खे प्रत्यक्ष करण जे निमित्त ठहींदा। कोई साधारण न, विशेष आत्मायूं आहियो।
त हमेशा ख़ुदि खे विशेष आत्मा सम्झो। ईअं न सम्झो कि असां त घर में रहूं था, छा करूं था, लेकिन घर गृहस्थी में रही करे, है न, ॿियनि जे ॾिसो, हिकु थींदो आहे कि पूरो घर ई ज्ञान में हले, लेकिन हिकु थींदो आहे अगरि हिकु ॼणो बि ज्ञान में हलंदो आहे त हुननि खे त हुतां जो वातावरण जो बि त ऑपोज़िशन थींदो आहे न। उहो ऑपोज़िशन खे क्रॉस करे उहा आत्मा बाबा जो ज्ञान ॿुधे थी। अगरि तव्हां रोज़ु मुरली ॿुधो था, अमृत वेलो करो था, धारणा मुहूर्त थी करे हलो था, त तव्हां केॾी विशेष आत्मा थी वियो, है न। ॿियो बाबा हाणे ॿुधाइनि था, सेकेंड में सोचो कयो, इहो ई हाई जंप आहे। कुमारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सभी अविनाशी कुमार आहियो न। कुमार कुमारनि खे एक्स्ट्रा मार्क्स कंहिं ॻाल्हि जी मिलंदी आहे ऐं छो मिलंदी आहे? कुमार कुमारनि खे एक्स्ट्रा मार्क्स कंहिं ॻाल्हि जी मिलंदी आहे ऐं छो मिलंदी आहे? कुमार कुमारियूं पंहिंजे जीवन में सभु कुझु ॾिसंदे हुए, ॼाणंदे हुए, पोइ बि दृढ़ संकल्प करे दृढ़ त्यागी ठहींदा आहिनि, है न। कुमार कुमारियूं पंहिंजे हिन जीवन में सभु कुझु ॾिसंदे हुए, पोइ बि सभु कुझु ॼाणंदे हुए बि दृढ़ संकल्प करे दृढ़ त्यागी ठहींदा आहिनि, है न। दुनिया में कुमार कुमारियूं ॾिसो, युथ केॾो पढ़ाई लिखाई जॉब जे लाइ केॾो भॼे थो, लेकिन जो कुमार कुमारियूं बाबा जे लाइ बाबा जो ठही वेंदा आहिनि, उहे त सभु कुझु ॼाणंदे हुए, ॾिसंदे हुए, केॾी चमक धमक में, हुननि जे लाइ बि केॾो चैलेंज आहे न। भई दुनिया में माण्हुनि युथ जे विच में वञे, अहिड़े वाइब्रेशन में वञे जिते एॾो कॉम्पिटिशन आहे, एॾा वैराइटी टाइप ऑफ कोर्स आहिनि, लेकिन उहो हुते वेंदे हुए बि बाबा जो ठही करे बाबा जे अनुसार हलंदा, त उन्हनि बि केॾो चैलेंजिंग आहे न। त कुमार कुमारनि खे एक्स्ट्रा मार्क्स हिन जी मिलंदी आहे, हुन त्याग जो भाग्य। उहो सभु कुझु ॾिसंदे हुए, सभिनि जे विच में रहंदे हुए, चलो पढ़ाई लिखाई करनि था, नौकरी करनि था, लेकिन बाक़ी ॻाल्हियुनि सां त परे थी वेंदा आहिनि न उहा, त त्याग त कयो। त बाबा चवनि था कि हुन त्याग जो भाग्य मिलंदो आहे। प्रवृत्ति वारा अल्पकाल जो सुख भोगे करे पोइ त्याग कंदा आहिनि। जेका प्रवृत्ति मार्ग वारा हूंदा आहिनि, भई जीअं शादी करे छॾी, ॿार आदि पैदा कया, सभु लाइफ इंजॉय करे छॾी, त उन्हनि त सुख भोगे करे पोइ त्याग कयो न। ऐं कुमार कुमारियूं विनाशी अल्पकाल जे सुख खां पहिरियों ई दृढ़ संकल्प सां त्याग करे ॾींदा आहिनि। कुमार कुमारियूं विनाशी अल्पकाल जे सुख खां पहिरियों ई दृढ़ संकल्प करे त्याग करे ॾींदा आहिनि, जेका कुमार कुमारियूं आहिनि। हिन करे उन्हनि खे चांस मिलंदो आहे हाई जंप लॻाइण। भई सम्झो कंहिंजी शादी जी उमिरि आहे, है न, ऐं अगरि उहो कुमार कुमारियूं खे ज्ञान मिली वियो त उहो हुननि निर्णय कयो भई हाणे मां न कंदमि, त हुननि पहिरियों ई पंहिंजी हिन अल्पकाल जे सुख खां त्याग करे छॾियो न। भई शादी खां पोइ त माण्हुनि खे घर आदि सभु कुझु मिलंदो, एॾी महिनत, भई ठीकु आहे, लेकिन गृहस्थी में अगरि अकेला कुंवारेपन में रहंदा त नौकिरी धंधो करिणो पवंदो, इहे सभु बि करिणा पवंदा। बाबा जो थी करे हलंदा त हुननि उहो विनाशी अल्पकाल त छॾे छॾियो न सुख जो। पोइ किथे वरसो बि न ॾींदा आहिनि माउ पीउ की तव्हां असांजे चए ते नथा हलो त तव्हांखे कुझु बि न मिलंदो। त हद जे अल्पकाल जे सुख खे त हुननि त्यागे छॾियो न, की न न असांखे खपे ई न अहिड़ो। त हुननि खे हाई जंप लॻाइण जो चांस मिली वेंदो आहे। कुमार कुमारियूं जीवन लौकिक अलौकिक ॿई जीवन में निर्बंधन आहे। उहे लौकिक सां बि निर्बंधन थी वेंदा आहिनि, अलौकिक सां बि निर्बंधन थी वेंदा आहिनि। निर्बंधन थियण जे कारण जेतिरो अॻियां वधणु चाहिनि ओतिरो वधी सघंदा आहिनि, है न। कुमार कुमारियुनि जे लाइ त बाबा जे ज्ञान में त कोई बंधन आहे ई न, है
न बाबा त चईंदा आहिनि न जो बाबा जो ठहिण खां पोइ अगरि सेंटर ते बि रहो था त जो सेवा खपे उहो जो करे सघंदा आहियो उहो करो, लेकिन कुझु न कुझु करो। लेकिन हिते सेवा जो बि बंधन न आहे, है न, सेवा जो बि बंधन न आहे, लेकिन कुझु न कुझु कमाइण लाइ त करिणो पवंदो न, भविष्य जे लाइ कमाइण लाइ त कुझु सेवा करणी पवंदी न, वेठे वेठे बि माण्हू छा कंदो, है न। त बाबा चवनि था कि ॾिसो हिन बाबा जे ज्ञान में त वैसे बि कोई बंधन न आहे, कोई केतिरी बि धारणा करे करे न करे रोज़ अचे तो मुरली ॿुधण अचे, के वैसे त नियम जो आहिनि उहो त आहे कि हीअ धारणा करणी आहे, हीअ धारणा करणी आहे तॾहिं तव्हां सेंटर ते रही सघंदा आहियो, अची सघंदा आहियो। इहे त असांखे इहे बंधन थोरी आहे, इहे त क़ाइदो आहे न, नियम आहे न, बाक़ी त ॿियो कोई बंधन न आहे न हिते। जीअं दुनिया में हूंदो आहे न बंधन हूंदा आहिनि, भई हीअ हिननि खे संभालणो आहे, एतिरो कमाइणो आहे, हिन समय इहो करिणो आहे। बाक़ी हिते स्व उन्नति जे लाइ जेका नियम ठहियल आहिनि, हिन समय उथणु, हिन समय इहो करणु, हिन समय इहो करणु, इहे बंधन थोरी आहे, इहे त स्व उन्नति जे लाइ नियम आहिनि, है न। इहे त ख़ुदि जे शरीर खे बि स्वस्थ रखण लाइ जेका नियम आहिनि इहे त उहो आहिनि। त निर्बंधन थियण जे कारण बाक़ी ॿियो कोई बंधन थोरी आहे बाबा जे ज्ञान में, जीअं दुनिया वारनि में बंधन हूंदो आहे, हिते उहो कोई बंधन थोरी आहे। त निर्बंधन थियण जे कारण जेतिरो अॻियां वधणु चाहियो ओतिरो वधी सघंदा आहियो। त सभई हाई जंप वारा आहियो न, सेकेंड में सोचियो ऐं कयो, है न। ॾिसो हिते त माण्हू खां पुॼे न पुॼे, लेकिन हर कमु करिणो ई पवंदो आहे, हर त्योहार करो, कोई शरीर छॾे त 12 ॾींहं हुनजो रीति रस्म करो, पोइ श्राद्ध करो, इहे सभु करो, त हिननि सभिनि सां त छुटी आहे न। भक्ति मार्ग में माण्हू हुन हीअ पूजा, हीअ पाठ, अॼु हीअ त्योहार, हिननि सां बि छुटियासीं, इहे त ॿार कंदा आहिनि। हाणे बाबा साकार बाबा जे समय ईअं थोरी थींदो हुयो जीअं अॼुकल्ह झंडा लहराईंदा आहिनि शिवरात्रि ते, हीअ उहा, इहे त ॿार पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे सेवा जो हुननि सोचियो आहे। साकार बाबा जे समय ईअं थोरी थींदो हुयो, है न। त इहे त धीरे धीरे बसि माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे, हीअं न अचनि त चलो झंडो लहराईंदासीं त माण्हू अची वेंदा, शिव बाबा जो बर्थडे मल्हाईंदा त माण्हू अची वेंदा, है न। अॼु इहो प्रोग्राम करो त माण्हू अची वेंदा, इहे सेवा जो हिकु साधन ठही वियो आहे। वैसे अगरि शिवरात्रि ॾींहुं बि ईअं सभु न करो त बाबा कोई चए थोरी त, बाबा त चईंदा आहिनि मूंखे यादि करो, मुंहिंजो परिचय ॾियो। हाणे हुनजे अलावा माण्हू जो एक्स्ट्रा करनि था कि इहो बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे, उहो त पंहिंजी सेवा अर्थ करनि था, भई इहा ठीकु आहे, हिन सां माण्हू ईंदा, हुननि खे परिचय मिलंदो। बाक़ी हिते कोई अहिड़ो बंधन न आहे, है न, बिल्कुलु फ्री आहे। जंहिंखे जो जेतिरी सेवा करे सघे, जेतिरो धारणा करे सघे उहो करे सघे, करे सोचण ऐं करणु साथ साथ हुजे। सेकेंड में सोचियो ऐं कयो। बाबा त चईंदा आहिनि 7 ॾींहं कोर्स करो ऐं पंहिंजे घर में वञी मुरली ॿुधो, भले हिते न अचो, अचण जी बि दरकार न आहे, बसि मूंखे यादि कंदा रहो, मुरली ॿुधंदा रहो, पढ़ंदा रहो, है न। ऐं अगरि माण्हुनि खे ॿुधाए सघंदा आहियो त ॿुधाईंदा रहो, बसि ॿियो कोई बंधन थोरी आहे। बाक़ी धार्मिक स्थाननि में त उन्हनि में बि बंधन हूंदो आहे, हिते राजनीति जो बंधन, परिवार जो बंधन, हिन जो बंधन, माण्हू शादी करणु न चाहे त बि शादी करो, इहे बंधन, वरी उन बंधन में वरी ॿार पैदा करो, इहे बंधन। हाणे कंहिंखां नथो पुॼे त न करे, पंहिंजो कर्म कंदो रहे, जेको बि आहे हुनजो सोर्स ऑफ इनकम उहो कमाए ऐं खाए। त बाबा चवनि था कुमार कुमारियुनि खे ॾिसी बाप दादा खे विशेष ख़ुशी थींदी आहे, छो जे किरण सां बची वेंदा आहिनि, है न, किरण सां बची वेंदा आहिनि। दुख जी सीढ़ी चढ़ी न त बचल खे ॾिसी करे मां बाप खे ख़ुशी थींदी आहे।
बाबा खे कुमार कुमारियुनि खे ॾिसी छो ख़ुशी थींदी आहे कि इहा विकार में फसिया ई न, त बि ॾिसो शादी करे माण्हू त बि हुनजे बंधन में त बंधिजी वेंदो आहे न, भले विकार में न वञे लेकिन हिकु मोह त थी वेंदो आहे न माण्हुनि जो, है न। छोजी माण्हुनि त पति परमेश्वर पति अलाए छा छा, त थोरी सी धीरे धीरे थोरो थोरो अटैचमेंट त शुरू थी वेंदो न। त बाबा चवनि इहे त दुख जी सीढ़ी चढ़िया ई न आहिनि त बची विया। ॾिसो हाणे हाणे कुमार कुमारियूं हिक ॿिए खे ॼाणंदा ई न आहिनि, हाणे हाणे बसि हुननि खे चयो भई हीअ तव्हांजी शादी जे लाइ हीअ चूज़ कयो आहे, हीअ छोरी हीअ छोरो, बसि उन ॾींहुं खां अगरि पको थी वियो त बसि कीअं धीरे धीरे माण्हुनि जो मोह पइजी वेंदो, न। त इहा सीढ़ी कुमार कुमारियूं चढ़िया ई न, हुननि खे पहिरियों ई चयो कि शिव बाबा ही असांजो साजन आहे, है न। अगरि माउ पीउ बि शुरू खां ई सर्व संबंध भॻवान सां जोड़ाइण सिखाए छॾनि ॿारनि खे, त उन्हनि खे न दुनिया में सभु संबंध हूंदे हुए बि उहो निर्मोही रहंदा, छोजी हुननि खे पतो हूंदो शुरू खां ई। ॿारनि खे इहे सभु बीज विझी छॾंदासीं न कि भॻवानु ही असांजो सचो माउ पीउ भाउ भेण सखा साजन दोस्त, सखा मतिलबु दोस्त, असांजो डॉक्टर, असांजो धोबी, असांजो टीचर, असांजो सतगुरु आहे, निराकार परमात्मा। इहे तव्हां पंहिंजे ॿारनि खे शुरू खां ई बीज विझी छॾो, छोकी ॿारनि जे दिमाग़ में हाणे नंढेपन में जो विझंदो न उहो उन्हनि खे अंत ताईं यादि रहंदो आहे कि मुंहिंजी मम्मी मूंखे शुरू खां ई चयईं कि मुंहिंजो असली माउ पीउ भाउ भेण दोस्त यार साजन सजनी टीचर सतगुरु डॉक्टर भी उहो आहे, ताकि कोई भी बीमारी में त उन्हनि खे पहिरियों शिव डॉक्टर परमात्मा डॉक्टर यादि अचे। त बाबा चवनि था कि इन करे बाबा खे कुमार कुमारियुनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे, छोजी दुख जी सीढ़ी चढ़ाई न। अमेरिका पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सदा बाप जी सर्व संबंधन ऐं सर्व खज़ाननि जो अनुभव कंदा आहियो न। अमेरिका वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, जीअं बाप जा गुण उन्हनि गुणनि जो अनुभव थींदो आहे, सर्व खज़ाननि मां सां व सर्व संबंधनि मां सां अगरि हिकु बि संबंध जो अनुभव घटि आहे त उहो संबंध पंहिंजी तरफ़ आकर्षित करे बाप सां दूर करे छॾंदो। अगरि तव्हां बाबा खे पंहिंजो पुट न ठातो अथव, बाबा शिव खे पंहिंजो बालक न ठातो अथव न, त असांखे उहा पुट जो संबंध लौकिकता में पंहिंजी तरफ़ खींचदो। अगरि तव्हां शिव खे पंहिंजो साजन न ठातो अथव त उहो संबंध असांखे खींचदो, जंहिंजे कारण पोइ असां बाबा सां दूर थी वेंदासीं। इन करे चेक करो कि सर्व संबंधनि जो अनुभव कयो आहे बाबा सां, सर्व खज़ाननि जे मालिक बि आहियूं पोइ बालक बि आहियूं। बाबा जा खज़ाना कहिड़ा आहिनि जो बाबा असांखे ॾिना अथई, ज्ञान गुण शक्तियूं। इन्हनि सर्व खज़ाननि जो अनुभव कयो त इन्हनि जा मालिक ठहिया आहियो, मालिक बि ठहो बालक बि ठहो, कर्म करण जे लाइ सेवा करण जे लाइ डायरेक्शन ते हलण लाइ बाबा जो बालक ठही वञो, ऐं पोइ पंहिंजी ऊची स्थिति में स्थित थियण लाइ मालिक ठही वञो, है न। बालक ऐं मालिकपन जो बैलेंस ज़रूरी आहे। भई असां कर्म करूं था, सेवा जे लाइ जो बाबा जो डायरेक्शन मिलियो आहे, भई बाबा चईंदा आहिनि एतिरे बजे उथो, एतिरे बजे मुरली ॿुधो, एतिरे बजे इहे कमु करो, है न। त हुन समय डायरेक्शन ते हलण लाइ बालक ठही वञो, हुन समय पंहिंजी बुद्धि न हलायो, लेकिन पंहिंजी स्थिति खे सदा ऊचो रखण लाइ हुन समय असांखे सर्व खज़ाननि खे मालिक ठही यूज़ करिणो। हुन समय असांखे सर्व खज़ाननि खे ज्ञान गुण शक्तियुनि खे मालिक ठही यूज़ करे सदा ऊची स्थिति में स्थित रहणो।
त काथे सहन शक्ति जो आह्वान करे, काथे समाइण जी शक्ति जो, काथे कहिड़ी शक्ति जो आह्वान करे असां पंहिंजी स्थिति खे सदा ऊंचो रखूं। ऐं सेवा में काथे सहन करिणो बि पवंदो आहे, झुकणो बि पवंदो आहे, छो जी बाबा सेवा ॾिनी अथई, बाबा जी यादि में कर्म कंदा हलो। लेकिन अगरि असांजी स्थिति खे सेट करिणो हूंदो आहे काथे, त उन समय मालिक थी करे शक्तियुनि जो आह्वान करे ऐं विजय प्राप्त करो। बालक ऐं मालिक ॿिन्हिनि ई स्टेज जो अनुभव आहे। जो हाणे बाप द्वारा मिली हुई सर्व खज़ाननि जा मालिक ठहींदा आहिनि, उहे ई मालिकपन जे संस्कार भविष्य में विश्व जो मालिक ठाहे ॾींदा। है न? कर्म त करिणो आहे, लेकिन असांखे शांति जी शक्ति जो आह्वान करे सदा शांत बि रहणो आहे। मालिकपन जे संस्कार अगरि हाणे हूंदा तॾहिं भविष्य में विश्व जो मालिक ठही सघंदा। सदा अनुभवनि जी खान सां संपन्न स्थिति जो अनुभव करो। अनुभव जीवन खे परिवर्तन करण में सहज साधन थी वेंदो। असांखे हर ॻाल्हि जो अनुभव ज़रूरु करणो हूंदो आहे। हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जे अनुभवी मूर्त ज़रूरु ठहिणो है न। त हिन जे लाइ असांखे बाबा चवनि था कि काथे काथे असांखे बालक ठहिणो आहे, है न। काथे काथे असांखे बालक ठहिणो आहे, काथे काथे मालिकपन ठहिणो आहे। मालिक ठही करे सर्व शक्तियुनि जो गुणनि जो आह्वान करे पंहिंजी स्थिति खे ऊंचो रखो। इहे असांखे ध्यानु रखिणो आहे। हुन समय असांखे हिन जे लाइ असांखे अनुभवी मूर्त ठहिणो आहे। अॼुकल्ह असांजे देश में मेजॉरिटी 1 सेकेंड जी शांति जो अनुभव करणु चाहींदा आहिनि। अहिड़ी तड़पदी हुई आत्माउनि खे सेकेंड में शांति जो अनुभव कराइण लाइ सदा पंहिंजी स्थिति शांति स्वरूप ई रहे, तॾहिं ॿियनि खे अनुभव कराए सघंदो है न। तव्हांजे साम्हूं कोई अशांत आत्मा अचे, तव्हांजे साम्हूं कोई अशांत आत्मा अचे त तव्हां हुनखे 1 सेकेंड में शांति जी अनुभूति कराए सघंदा आहियो। 1 सेकेंड में शांति जी अनुभूति कराए सघंदा आहियो। चेक कजो है न। दुनिया में अशांत दुखी आत्मायूं त ॾाढियूं आहिनि। तव्हांजे साम्हूं कोई बि अचे त उन्हनि खे तव्हां अनुभव कराए सघो था। तव्हां चओ इहे शांत आत्मा आहे, सुखी आत्मा आहे। त रहम इहे कॾहिं कराए सघंदासीं जॾहिं असां सदा शांत स्थिति में रहंदासीं। त रहम ईंदो आहे आत्माउनि ते। ॾाढियूं भिखारी ठही करे तव्हां वटि ईंदियूं। एतिरा संपन्न हूंदव त अनेक भिखारियुनि खे तृप्त करे सघंदव। त हिन करे बाबा चवनि था हर शक्ति, हर गुण जो अनुभवी मूर्त ठहो ताकि अंत में या हाणे बि तव्हांजे साम्हूं कोई बि अशांत दुखी आत्मा अचे ऐं तव्हां हुनखे सुख शांति जो दान ॾेई सघो। कोई बि अपवित्र आत्मा न, कॾहिं कॾहिं कंहिंसां बुरो थींदो आहे न अपवित्रता जे संबंध में, त उहो माण्हू ॾाढो परेशान थींदो आहे। त तव्हां हुनखे पवित्रता जो अनुभव कराए सघंदा आहियो। अमेरिका वारा हाई जंप लॻाइण वारा आहिनि या उड़ण वारा आहिनि। 1 सेकेंड में हिन पुराणी दुनिया सां उड़ी करे पंहिंजी स्वीट साइलेंस होम में पहुची वञण वारा आहियो न। परमधाम में पहुची वियो। ईअं उड़ण वारा आहियो न। उड़ता पंछी अर्थात सदा डबल लाइट। आत्मा शरीर सां बि लाइट, मां आत्मा आहियां स्थिति में बि लाइट। ईअं ई उड़दा पंछी उड़दा रहो, अनेकनि खे उड़ाईंदा रहो। ख़ुदि बि उड़दा रहो, अनेकनि खे बि उड़ाईंदा रहो। अनेकनि खे उड़ाइण खां पहिरियों ख़ुदि जी स्थिति ओड़ी हुजणी खपे कि असां सेकेंड में उड़ी वञूं।
जो सुख शांति जा भिखारी आहिनि उन्हनि खे सुख शांति ॾेई करे संपन्न ठाहियो त पीस मेकर थी वेंदो है न। त हाणे इहा चेक कजो कि मां कंहिंखे बि सुख शांति जो अनुभव कराए सघां थी। सभई दिलि सां तव्हांखे शुक्रिया, तव्हांजो शुक्रिया ॻाईंदा। अमेरिका में जो सेंटर खुलियो आहे इन में बि रेस्ट जाए विशेष कार्य थियणो। विनाश ऐं स्थापना जो साक्षात्कार साथ साथ थींदो। हुन तरफ़ विनाशकारी, हिन तरफ़ पीस मेकर। छो जे अमेरिका में ज़्यादा विनाश जी तयारी थींदियूं आहिनि न, त हुते ई माण्हुनि खे बि साक्षात्कार थींदो कि असां त विनाश जी स्थापना, विनाश जे लाइ तयारी करूं था, इहे त शांति जे लाइ तयारी करनि। साइंस ऐं साइलेंस ॿई शक्तियुनि जो मुक़ाबिलो ॾिसंदा। चारों ओर सां अमेरिका खे परिवर्तन करण जो गहराउ विझो, है न। बाबा वैसे ही चईंदा आहिनि न, विदेश खां आवाज़ निकिरंदी त चारों ओर खां अमेरिका खे परिवर्तन करण जो गहराउ विझो। महावीर खे ॾेखारींदा आहिनि कि सॼी पहाड़ी ई पहाड़ी खे खणी आयो। त अमेरिका खे परिवर्तन करे साइलेंस जी शक्ति जो नाम बालो करो। अमेरिका में ही ॾाढी अशांति आहे। वैसे त रशिया चाइना बि घटि न आहे, लेकिन अमेरिका खे सुपर पावर चईंदा आहियूं न, त जिते अशांति जी सुपर पावर आहे हुते शांति जी सुपर पावर खे प्रत्यक्ष करो। त बाबा चवनि था जीअं महावीर खे ॾेखारींदा न पहाड़ी जी पहाड़ी खणी आयो, ईअं तव्हां अमेरिका खे परिवर्तन करे शांति जी शक्ति जो नाम बालो करो। सदा यादि रखो असां शांति जे सागर जा ॿार, शांति देवा आहियूं। सदा यादि रखो असां शांति जे सागर जा ॿार, शांति देवा आहियूं। जो बि साम्हूं अचे हुनखे पीस मेकर ठही शांति जो दान ॾियो। भले ई आसपास ॾाढी अशांति हुजे, चाहे मशीननि जी चाहे माण्हुनि जी, लेकिन असां केरु आहियूं? सदा यादि रखो मां शांति देवा आहियां, पीस मेकर आहियां, शांति जी स्थापना करण वारो, शांति जो दान ॾियण वारी आत्मा आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।